ठीकु आहियो तबे ठीकु आहे तव्हांजी ख़ैर ख़ैरियत सां आहियो इन ई करे त मां चवंदी आहियां न त लाइव हूंदो आहे मज़ो ईंदो आहे हुन में ऐं अचानक जेके शयूं थींदियूं आहिनि न त उहे त अञा वधीक मज़ो ॾियारींदियूं आहिनि रिकॉर्डिंग में कहिड़ो मज़ो हूंदो आहे सो बहरहाल तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त सक़ाफ़ती रंग खणी करे रोज़ु तव्हां सां गॾु मिलूं था अॼु बि जेको आहे असां सक़ाफ़त खे सेलिब्रेट कंदासीं हर रोज़ु सेलिब्रेट कंदासीं सिर्फ़ु ईअं न त डिसंबर अचे सक़ाफ़ती ॾिहाड़ो अचे त असां उन ॾींहुं जेको आहे पंहिंजी सक़ाफ़त खे उजागर कयूं उन जे हवाले सां ॻाल्हायूं न असांखे हर वक़्तु ॻाल्हाइणो आहे असांखे पंहिंजी सक़ाफ़त खे हर वक़्तु उजागर करिणो आहे ऐं पंहिंजी ज़बान पंहिंजी ॿोली उन जे लाइ हर वक़्तु असांखे ॻाल्हाइणो आहे सो जॾहिं बि इहे ॾींहं ईंदा आहिनि स्पेशली त मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे मां एक्साइटेड हूंदी आहियां उनजी वजह सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहा हूंदी आहे त इहे जेके असांजा सिंधी पंहिंजा जेके रंग ऐं जेके ख़ूबसूरत जेके ड्रेसिस आहिनि इहे पाइण जो मूंखे भरपूर तरीक़े जो मौक़ो मिलंदो आहे छा आहे जो हूअं त वरी जेको आहे असां डेली पंहिंजे ॿिए रंग में हूंदा आहियूं कॾहिं कहिड़ी ड्रेसिंग हूंदी आहे कॾहिं कहिड़ी ड्रेसिंग हूंदी आहे पर स्पेशली इहे जेके ॾींहं हूंदा आहिनि 10-12 ॾींहं जेके मिलंदा आहिनि त मां भरपूर तरीक़े सां इंजॉय कंदी आहियां पंहिंजी ड्रेसिंग बि उहा ई पंहिंजो मेकअप बि हर तरह जो गेटअप बि हुई ऐं अॼु बि जेका मूंखे ड्रेस पातल आहे उहा सिंधी लिबास वारनि जी पातल आहे हीअ थरी ड्रेस आहे तव्हां ॾिसी सघो था हीअ डिज़ाइन ई थरी आहे ऐं हिन में जेको आहे तव्हां इहो ॾिसो त हिन जो जेको रओ आहे केॾो ख़ूबसूरत आहे हिन में टसल्स लॻल आहिनि ऐं उन में सीपियूं बि आहिनि तव्हां इहे ॾिसो टसल में सीपियूं बि आहिनि ऐं हीअ हथ जी टसल ठहियलु आहे हीअ ॾाढी ॾुखी हूंदी आहे ऐं हीअ असांजी भेणूं आहिनि जेके ठाहिनि थियूं महिनत कनि थियूं ऐं वरी उन में ख़ूबसूरत रंग बि जोड़नि थियूं ऐं सीपियूं ॾिसो केॾे सुठे तरीक़े सां हिन में लॻल आहिनि ऐं हीअ थरी ड्रेसिस आहिनि जेके असांजी थर जी भेनरूं हे वारा प्रिंट्स पाईंदियूं आहिनि त मूंखे इलाही पसंदि आहे हे वारो प्रिंट ऐं हिन जी कलर कॉम्बिनेशन इलाही सुठी आहे रेड एंड वाइट वारी सो हर साल मूंखे अजरक टोपी वारे ॾिहाड़े ते सिंधी लिबास ड्रेसिस स्पॉन्सर कंदो आहे ऐं हिन भेरा बि सिंधी लिबास जी ड्रेसिस आहिनि जेके मां डेली पाए रही आहियां ऐं इन सां गॾोगॾु SRSO भी ड्रेसिस स्पॉन्सर कयूं आहिनि सो इनशाला मेन इवेंट ते तव्हां जेका ड्रेस ॾिसंदा उहा SRSO जी हूंदी ऐं डेली कॾहिं सिंधी लिबास जी हूंदी कॾहिं SRSO जी हूंदी सो ॿई सुठा ब्रांड्स आहिनि असांजा पंहिंजा सिंधी ब्रांड्स आहिनि असांजी भेनरूं जेके महिनत करे रहियूं आहिनि पूरी जाखोड़ आहे उन्हनि जी महिनत आहे हिकिड़ी जेके गज भरनि थियूं मूंखे यादि आहे असां नंढा हूंदा हुआसीं जंहिं टाइम त उन टाइम बाबा जी पोस्टिंग हूंदी हुई लाड़काणे में त अम्मी जेको आहे तक़रीबन लाड़काणे खां कोई 10 किलोमीटर परिते कंहिं ॻोठ में वञी करे गज जा डिज़ाइनूं वञी ॾिसंदी हुई ऐं पसंदि करे ईंदी हुई ठहिराईंदी हुई उन दौर में रेशमी कपिड़ो ऐं सिल्क ॾाढी हलंदी हुई त उन टाइम में उन्हनि ते गज बि भरिजंदा हुआ ऐं कपिड़ा जेको आहे असांखे महीने ॿिनि महीननि में मिलंदा हुआ ऐं उन वक़्तु शायदि सस्ताइप हुई उन दौर जे हिसाब सां हूंदी महांगाई पर अॼु अम्मी जेकॾहिं ॿुधाईंदी आहे त 1500 2000 3000 में जोड़ो तव्हांखे ठही मिलंदो हुयो पर अॼु जे टाइम में तव्हां हर फैब्रिक ते इहे गज ठहाराए सघो था भराए सघो था हाणे त लॉन ते बि आहे कॉटन ते बि आहे खदर ते बि इवन था भराए सघो था पर हाणे महांगाई जो दौरु आहे ज़ाहिर आहे महिनत बि ॾाढी लॻे थी ऐं इहे जेके असांजियूं भेनरूं आहिनि जेके बर्थ भरनि थियूं यकीन कयो उहे सॼी ज़िंदगी उहो पंहिंजी ॾेई थियूं छॾनि इन चकर में हुननि जी नज़र बि कमज़ोर थी वञे ज़ाहिर आहे नंढा नंढा सन्हा सन्हा टाका आहिनि ऐं उन्हनि खे गुल सां मिलाइणो आहे त केॾी महिनत वारो कमु आहे सो सलाम आहे मुंहिंजी उन्हनि भेनरुनि खे जेके हे कमु कनि थियूं ऐं असां ताईं ही सुहिणा सुहिणा ड्रेसिस पहुचाइनि थियूं पर अॼु मूंखे हिकिड़ी सुठी ॻाल्हि इहा लॻी त एतिरनि सालनि में मां किथे बि मतिलबु रोड ते किथे बि स्टॉल न आहे ॾिठो जिते अजरक पिया हुजनि या ड्रेसिस पियूं हुजनि अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थी क्लिफ्टन वारे पासे ऐं ॿियनि इलाहियुनि जायुनि ते स्टॉल्स नज़र आया आहिनि ऐं असांजी जेके बि पाकिस्तान जी जेका बि कराची जी स्पेशली जेका अवाम आहे ॾाढी अट्रैक्ट थी रही हुई अजरक वठी रहिया हुया
चादरूं वठी रहिया हुया बर्थ वारिया, लोयूं आहिनि जीअं असांजी जेके पोतियूं आहिनि उहे वठी रहिया हुया, त ॾाढी ख़ुशी पई थिए त हाणे माण्हुनि में अवेयरनेस अचे थी ऐं पंहिंजी सकाफ़त खे सम्झनि था, पंहिंजी असांजी सकाफ़त खे जेको आहे अट्रैक्ट था थियनि, उन ते पसंदि था कनि, वठनि था। हूअं त मॉल्स जे अंदरि असां ॾिठो आहे त एग्ज़िबिशन्स लॻंदियूं आहिनि, 2 ॾींहं 3 ॾींहं जेके बि एग्ज़िबिशन्स हूंदियूं आहिनि लॻंदियूं आहिनि, उते ईंदा आहिनि माण्हू ख़रीदारी कंदा आहिनि, पर ही मतिलबु आम स्टॉल्स लॻणु वॾी ॻाल्हि आहे, मुंहिंजी नज़र में इहा वॾी ॻाल्हि आहे। ऐं ॾाढो सुठो लॻो स्टॉल्स लॻा आहिनि ऐं जीअं जीअं एकता जा ॾींहं वेझा था अचनि त हे स्टॉल्स अञा बि वधंदा। तव्हां बि वञो, ख़रीदारी कयो। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधायां 5, 6, 7 डिसंबर ते जेको आहे ओशन मॉल जे अंदरि SR वारनि जो एग्ज़िबिशन बि लॻल हूंदो, सो ज़रूरु वञो, तव्हां उन एग्ज़िबिशन जो हिसो बि थियो ऐं उन्हनि जी ड्रेसिस बि उतां ख़रीद करे सघो था। इंशाल्लाह असांजो जेको सेट आहे उहो बि हर साल जीअं SR वारनि जो ई हूंदो आहे। सो पंहिंजे प्रोग्राम जो असां स्टार्ट करे चुका आहियूं ऐं मां तव्हांखे हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि ॿुधायां त PTV जो दौरु असां त नंढे हूंदे खां ई ॾिसी ॾिसी वॾा थिया आहियूं। PTV जो दौरु अॼु बि यादि आहे, PTV जा उहे ड्रामा, PTV जा उहे एक्टर्स अॼु बि यादि आहिनि। हिकु बाक़ाइदा अकेडमी आहे PTV खां पोइ, मां चवंदी आहियां त KTN आहे जेको बाक़ाइदा अकेडमी आहे, जंहिं असांखे सेखारियो आहे, असांखे इज़त मोहबत हर शइ ॾिनी आहे ऐं असां वाक़ई हितां सिखी करे निकिता आहियूं, अॻिते वधिया आहियूं, हर रोज़ु सिखी रहिया आहियूं। सो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त अॼु PTV जी 61वीं सालगिरह आहे। 24 नवंबर 1964 ते पाकिस्तान टेलीविज़न जो इफ़्तिताह थियो। PTV जो पहिरियों मर्कज़ लाहौर में क़ाइमु कयो वियो ऐं 26 नवंबर 1992 ते PTV जे ॿिए चैनल जो इफ़्तिताह थियो, जंहिंजो नालो PTV 2 रखियो वियो हुयो। सो अॼु जेको आहे PTV जी सालगिरह आहे, सो मुबारकबाद पेश कंदासीं PTV खे ऐं दुआ आहे त जीअं पहिरियां PTV असां ॾिठो हुयो, अॼु बि उअं ई असांखे नज़र अचे, उते वरी ड्रामा ठहनि, वरी एक्टर्स अचनि, डायरेक्टर्स अचनि, राइटर्स अचनि, कमु कनि, छो जो उतां ई असांखे लेजेंड एक्टर्स बि मिलिया, उतां ई असांखे लेजेंड सिंगर्स, म्यूज़िशियन्स सभु मिलिया। अॼु इहा शइ मिस करे रहिया आहियूं, PTV जी उन स्क्रीन खे अॼु असां मिस करे रहिया आहियूं। सो दुआ आहे त अल्लाह साईं PTV खे ऐं KTN खे जेको आहे तरक़ियूं नसीब करे ऐं ॿीहर जेको आहे PTV खे उन मंज़िल ते आणे इंशाल्लाह। सो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि व्यूवर्स, असां सां गॾु अॼु असांजो भाउ वेठल आहे, काफ़ी टाइम खां पोइ अॼु असांजे स्टूडियो में आयो आहे ऐं उन्हनि सां कचहरी बि कंदासीं, सकाफ़ती गाना बि उन्हनि सां ॿुधंदासीं। सो असां सां गॾु अब्दुल ख़ालिक भट्टी मौजूदु आहिनि, जेकी सिंगर आहिनि, उन्हनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? अल्लाह जी महिरबानी आदि, तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु आहियां ऐं तव्हांखे एकता ईद तमामु घणी मुबारक। महिरबानी, तव्हांखे मुबारक हुजे। ख़ैर मुबारक। कीअं लॻंदो आहे पंहिंजी हलो बहितरीन हिकिड़ो इंतज़ारु हूंदो आहे हिननि ॾींहंनि जो, छो जो हर पासे इहा रौनक हूंदी आहे, पंहिंजा सिंधी सुठा हिकिड़ा गीत ॿुधण में मिलंदा ऐं ख़ुशी नज़र ईंदी आहे, हर को बिज़ी हूंदो आहे त अॼु हेॾे था वञूं, अॼु हेॾे था वञूं, अॼु हेॾे दावत आहे, अॼु हेॾे हीअं प्रोग्राम आहे, पोइ इन में मज़ो ईंदो आहे। हा, इहा ॻाल्हि सुठी आहे, पर मां चवंदी आहियां त इहा शइ हर रोज़ु हुजे न, सिर्फ़ु ही ख़ासि ॾींहं न हुजनि त जीअं डिसंबर अचे थो त असांखे जेको आहे सकाफ़ती गीत बि ॻाइणा आहिनि, असांखे जेको आहे सकाफ़ती कपिड़ा बि पाइणा आहिनि, असांखे हर रोज़ु इहा शइ करणी आहे। हाणे ॾिसो न, जीअं वीकेंड जो मज़ो हूंदो आहे संडे जे ॾींहं जो, रोज़ु संडे नथो थी सघे, अगरि हूंदो रोज़ु संडे त ॼण माण्हू बेकार लॻंदो। ईअं ई हे बि माना त जेकॾहिं पंहिंजे टाइम ते थिए थो त उहो भलो थो लॻे। न न न न न इहा ॻाल्हि त तव्हां ग़लति करे छॾी। मुंहिंजो रायो आहे न, उहा हर कंहिंजी तव्हां ग़लति कयो। न न, तव्हां पंहिंजी जाइ ते सही हूंदा, पर मां चवां थी त असां सिंधी आहियूं न, त असांखे हर रोज़ु पंहिंजा सकाफ़ती गीत बि ॿुधणु घुरिजे। उहो त कंदा आहियूं, ख़ुशि बि हूंदा आहियूं, गीत बि ॿुधणु घुरिजनि ऐं हर हिसाब सां ॻाल्हियूं बि करणियूं घुरिजनि पंहिंजे सकाफ़त जे हवाले सां, ऐं जेके बि असांजे सिंध जा इशूज़ आहिनि, मसइला मसाइल आहिनि, उन्हनि ते बि लाज़मी ॻाल्हाइणु कंदा रहंदा आहियूं। ईअं त कंदा रहंदा आहियूं, बाक़ी जेके ख़ासि सेलिब्रेशन्स आहिनि उन्हनि जा मख़सूस ॾियारा सुठा लॻनि था जेके आहिनि, पर हीउ हिकिड़ो इज़ाफ़ो थियो आहे, इहो सुठो हिकिड़ो ख़ुशि आहिनि ॻाल्हि आहे। हर साल असां मल्हायूं था, अॻे किथे मल्हाया वेंदा हुआ,
हीउ हाणे मक़सदु सुठो हिकिड़ो इहो थी पियो न आहे। न सुठी ॻाल्हि आहे, मल्हाइण बि खपे। ऐं असांजी सकाफ़त का अॼु जी सकाफ़त कोन्हे, 5000 साल पुराणी सकाफ़त आहे असांजी, शायदि उन खां बि वधीक पुराणी हुजे। ऐं डिफरेंट रेफरेंसिस आहिनि, डिफरेंट शयुनि, कोई 5000 थो चए, कोई 7000 थो चए, कोई 8000 थो चए। त ॾिसो त सही असां वटि केॾियूं शयूं आहिनि, असां वटि सॼी सोन आहे सिंध असांजी, जी जी जी, सॼी सोन आहे को बि शक सिंध। न आहे, को बि शक न आहे। ऐं हिन सिंध सां असांखे मोहबत आहे। बिल्कुलु। ऐं वाक़ई इहा हक़ीक़त आहे, भले असां शहरनि में रहूं, किथे बि रहूं, पर उहा हिकिड़ी जेका महसूसु थींदी आहे न मिटी जी ख़ुशबू, कशिश छिक थींदी आहे हिकिड़ी, उहा आहे, उहा थिए थी, बिल्कुलु वाक़ई थिए थी। असांजो हाणे ज़ाहिर आहे ॻोठु वञणु नथो थिए, पर कॾहिं कॾहिं न इहा शइ महसूसु थींदी आहे मूंखे त ॻोठु वञिजे, कोई आहे ई न। पर अॼुकल्ह सोशल मीडिया मिलाए छॾियो आहे, शिफ्ट थी विया शहरनि में, सोशल मीडिया मिलाए छॾियो आहे ॻोठनि खे शहरनि खे हिक ॿिए सां। ऐं हाल अहिवाल रोज़ु वठूं था, ॾियूं था, सोशल मीडिया जे वसीले ॼण उन्हनि जूं तस्वीरूं, फोटोज़, हर शइ मिली थी वञे घर वेठे। ऐं ॾाढो दिलचस्पी सां असां उहा ॾिसंदा आहियूं पंहिंजे इलाइक़े जी। बिल्कुलु आहे, ॾिसण बि घुरिजे। ऐं कॾहिं कॾहिं मूंखे दिलि में बि थींदो आहे त शायदि मुंहिंजा नानाणा अॼु ज़िंदा हुजनि हा, छो जो मुंहिंजे नानाणनि में हाणे कोई बि न आहे, मुंहिंजा मामा वग़ैरह सभिनीनि जी डेथ थी चुकी आहे। त जंहिं वक़्तु मामा असांजा ज़िंदा हूंदा या नानाणा हूंदा त ॻोठु वेंदा हुआसीं, ईदूं हमेशह उते ई कंदा हुआसीं। पर हाणे ज़ाहिर आहे वॾा हलिया विया त पोइ हाणे काॾे वञूं, सभु हिते ई आहियूं, मिली जुली करे सभु भाउ भेण हिते ई ईदूं कंदा आहियूं। सही आहे, बहितर आहे, ईअं बि सही आहे। इहो ई ॻोठु आहे असांजो, कराची ई ॻोठु आहे असांजो, सभु कुझु आहे। बिल्कुलु ज़बरदस्त। मां चाहींदसि त पंहिंजे प्रोग्राम जो जेको स्टार्ट कयो कंहिं सकाफ़ती गाने सां कयो, त हींअर छा ॿुधाईंदव असांखे? हींअर हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ी शइ लिखियलु आहे मुजीब सिंधी साहब जी, ऐं उहा शाइरी मूं पाण कंपोज़ कई आहे, कोशिशि कई आहे, धुन ठाही आहे। पोइ हाणे कोशिशि कई मां पेश कयां थो। ज़रूरु ज़रूरु। साईं सदाई गरी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। सिंधु सकाफ़त जिंदाबाद, सिंधु सकाफ़त जिंदाबाद। सिंधु सकाफ़त जिंदाबाद, सिंधु सकाफ़त जिंदाबाद, सिंधु सकाफ़त जिंदाबाद, सिंधु सकाफ़त जिंदाबाद। प्यार मोहब्बत जिंदाबाद, प्यार मोहब्बत जिंदाबाद, प्यार मोहब्बत जिंदाबाद, प्यार मोहब्बत जिंदाबाद। सिंधु सकाफ़त जिंदाबाद, सिंधु सकाफ़त जिंदाबाद। टोपी सिंधु जी आहे निशानी, टोपी सिंधु जी आहे निशानी। टोपी सिंधु जी आहे निशानी, टोपी सिंधु जी आहे निशानी। अजरक आथत जिंदाबाद, प्यार मोहब्बत जिंदाबाद। अजरक आथत जिंदाबाद, प्यार मोहब्बत जिंदाबाद। सिंधु सकाफ़त जिंदाबाद, सिंधु सकाफ़त जिंदाबाद। प्यार मोहब्बत जिंदाबाद, प्यार मोहब्बत जिंदाबाद। प्यार मोहब्बत जिंदाबाद, प्यार मोहब्बत जिंदाबाद। सिंधु सकाफ़त जिंदाबाद, सिंधु सकाफ़त जिंदाबाद।
जी हर दौर में आहे। सिंधियुनि जी हर दौर में आहे, सिंधियुनि जी हर दौर में आहे। सूंह सखावत जिंदाबाद, प्यार मोहब्बत जिंदाबाद। सूंह सखावत जिंदाबाद, प्यार मोहब्बत जिंदाबाद। सिंधु सकाफत जिंदाबाद, सिंधु सकाफत जिंदाबाद। हर जा है यार सिंधियुनि जी, हर जा है यार सिंधियुनि जी। हर जा है यार सिंधियुनि जी, हर जा है यार सिंधियुनि जी। सुहिणी सुहबत जिंदाबाद, प्यार मोहब्बत जिंदाबाद। सुहिणी सुहबत जिंदाबाद, प्यार मोहब्बत जिंदाबाद। सिंधु सकाफत जिंदाबाद, सिंधु सकाफत जिंदाबाद। ॾींहुं मुंहिंजी बही क़ौमी रहंदो, ॾींहुं मुंहिंजी बही क़ौमी रहंदो। ॾींहुं मुंहिंजी बही क़ौमी रहंदो, ॾींहुं मुंहिंजी बही क़ौमी रहंदो। का क़यामत जिंदाबाद, प्यार मोहब्बत जिंदाबाद। ता क़यामत जिंदाबाद, प्यार मोहब्बत जिंदाबाद। सिंधु सकाफत जिंदाबाद, सिंधु सकाफत जिंदाबाद। सिंधु सकाफत जिंदाबाद, सिंधु सकाफत जिंदाबाद। प्यार मोहब्बत जिंदाबाद, प्यार मोहब्बत जिंदाबाद। प्यार मोहब्बत जिंदाबाद, प्यार मोहब्बत जिंदाबाद। प्यार मोहब्बत जिंदाबाद, प्यार मोहब्बत जिंदाबाद। सिंधु सकाफत जिंदाबाद, सिंधु सकाफत जिंदाबाद। वाह वाह, बेहतरीन बेहतरीन ज़बरदस्त शाइरी, ॾाढो सुठो माशाल्लाह शाइरी बि आहे, गानो बि आहे। ऐं माशाल्लाह तव्हां पाण बि सुठा था लॻो। तव्हांजो कुर्तो त मां हाणे नोटिस कयो आहे, ॾाढो सुठो थो लॻे। महिरबानी माशाल्लाह माशाल्लाह। जी व्यूअर्स, हिते वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियूं। के भरी कार कंदासीं रंगन भई शाम में। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था। नंबर असांजी स्क्रीन ते अची रहियो आहे। जीअं त शाम जो टाइम आहे ऐं ख़बर आहे सभिनीनि खे त मौसम हाणे चेंज थी रहियो आहे, थधि अचण वारी आहे, बल्कि सुबुह सुबुह सां त आहे ई आहे, राति जो बि सुठो थधिकार थिए थो। पर हे वक़्तु जेको हूंदो आहे न सियारे में ख़ासि करे चांहि जी तलब ॾाढी थींदी आहे, त चांहि जा जेके बि शौक़ीन आहिनि न उहे सभु तयारु थी वञनि। अंदाज़ चांहि सिंध में चांहि जे शौक़ीननि लाइ ख़ासि चांहि खणी आयो आहे। अंदाज़ चांहि जो मुनफ़रिद रंग, ज़ाइक़ो ऐं ख़ुशबू हर ढुक खे बणाए यादगार। अंदाज़ चांहि सिंध जे माण्हुनि जी पसंदि ऐं ज़ौक़ खे सम्झे थी। इन ई करे त सिंध जा माण्हू अंदाज़ चांहि खे पसंदि कनि था।
ऐं वॾी ॻाल्हि त अंदाज़ चांहि सिंध जे कुंड कुर्छ वस्ती वहाण ऐं हर घिटीअ जे नंढे वॾे दुकान ते मौजूदु आहे। अंदाज़ टी चांहि जो असली मज़ो सिर्फ़ु चांहि जे असली शौक़ीननि लाइ। सो अंदाज़ चांहि जेका आहे ॾाढी बहितरीनु आहे, हिन जो रंग ज़ाइक़ो ख़ुशबू मुनफ़रिद आहे ऐं तव्हां ज़रूरु ट्राए कयो, पाण बि पियो, ॿियनि खे बि पीआरियो ऐं हिन मूमेंट खे इंजॉय कयो। ऐं व्यूअर्स मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त हींअर असांजी ॿिनि भेनरुनि असांखे जॉइन कयो आहे ऐं हूअं ई बि उहो सॼियूं भेनरूं आहिनि। मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि सलमा हबीब, जेके पोइट आहिनि, राइटर आहिनि, कॉलमिस्ट आहिनि, पब्लिक स्पीकर ऐं ह्यूमनिस्ट आहिनि, स्पेशली औरतुनि जे हवाले सां कमु कंदियूं आहिनि। ऐं ॿी असांजी भेण आहे शबाना हबीब, टीचर आहिनि, ट्रेनर आहिनि, कंटेंट राइटर आहिनि ऐं कॉलमिस्ट भी आहिनि। सो ॿिन्हिनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो अदी? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु। अवां कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां माशाल्लाह। तव्हां ॿई ट्विन्स बि लॻो थियो, ॾाढियूं प्यारियूं थियूं लॻो ॿई। घणी महिरबानी, अवां बि प्यारा लॻो पिया। वॾी महिरबानी। सभिनि खां पहिरियां त इहो ॿुधायो त कहिड़े शहर खां तव्हां ॿिन्ही जो मतिलबु ज़ाहिरा वास्तो आहे? डिस्ट्रिक्ट खैरपुर, तालका गंबड़ खां वास्तो आहे असांजो। अच्छा। ऐं बेसिकली बाक़ी फोर फादर्स त लाड़काना में ई आहिनि। सही। बट फैमिली जेकी आहे उहा गंबड़ खां आहे। गंबड़ खां आहे। सो हाणे बि उते ई रहो पिया या कराची? हाणे तक़रीबन मां 2016 खां वठी हिते आहियां। एमफिल बि कई कराची यूनिवर्सिटी खां एंड देन जॉब मुंहिंजी हिते आहे। सही। लीगल ऑर्गेनाइज़ेशन में कमु कयां पई आऊं। अच्छा। सो वैसे बि मुंहिंजी मास्टर्स सोशियोलॉजी में हुई। सो सोशल सेक्टर में अचण जो शौक़ु बि हुयो। सही। उन खां पहिरियां आऊं लेक्चरर बि रही चुकी आहियां ऐं कॉलेजिस में पढ़ाए चुकी आहियां। सही सही। सो कराची मूव थियण खां पोइ वरी लीगल ऑर्गेनाइज़ेशन स्टार्ट कई। सही। त इहो वरी तव्हांखे ख़्यालु कीअं आयो त लीगल ऑर्गेनाइज़ेशन में वञणु घुरिजे? व्हेन यू वर टीचर एंड ऑल्सो अ प्रोफेसर त पोइ? टू बी वेरी ऑनेस्टली असांजे मुआशरे में उस्ताद जेको आहे न उनजी ग्रोथ लिमिटेड आहे बिल्कुलु बि। मतिलबु उहो सिख्या जे लिहाज़ खां त मतिलबु ॿारनि खे अॻिते करे थो, बट पाण उते ई रहिजी वञे थो। जीअं फॉरेन कंट्रीज़ जे अंदरि टीचर्स जी घणी सारी अहमियत आहे, बट असां वटि उहो स्कोप न आहे। तंहिंजे करे मुंहिंजो सब्जेक्ट बि सोशियोलॉजी हो। सोशल सेक्टर में NGOs में जेको आहे स्कोप उन्हनि जो सुठो हुयो सोशल सर्विसिस जे अंदरि। एंड देन वरी पोइ मूं अप्लाई कयो कुझु जॻहनि ते। लीगल ऑर्गेनाइज़ेशन में मुंहिंजी सिलेक्शन थी वई, बट हिते जेको आहे उन खां पहिरियां बि हिकु ॿ सोशल ऑर्गेनाइज़ेशन में मां कमु करे चुकी आहियां। सही। पर ओवरऑल जेकॾहिं एक्सपीरियंस जी ॻाल्हि कयां त कीअं रहियो? ज़बरदस्त। इवन आई वुड से कि पहिरियां वारो जेको टीचिंग वारो एक्सपीरियंस हुओ उहो बिल्कुलु बि डिफरेंट हुयो। ऐं लीगल ऑर्गेनाइज़ेशन जे अंदरि अची करे आई एम अ मास्टर ट्रेनर। आई एम नॉट लॉ ग्रेजुएट, बट मां लॉयर्स खे प्रोसिक्यूटर्स सां गॾु ट्रेनिंग्स कराए चुकी आहियां, पुलिस सां, एडवोकेट सां गॾु ट्रेनिंग्स कराए चुकी आहियां। सो दिस इज़ ऑल बिकॉज ऑफ दी लीगल ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान लीगल यूनाइटेड सोसाइटी, जंहिंजी बेसिस ते उन्हनि जा जेकी CEO आहिनि उन्हनि जी ट्रेनिंग जे अंदरि हू पाण एडवोकेट हाई कोर्ट आहिनि, मिस्टर अल्ताफ़ हुसैन खोसो। सो उन्हनि जे थ्रू मां घणो कुझु सिखियो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह काफ़ी सारी इज़त बि मिली आहे। ऐं छो त औरतुनि जे हक़ूक़ जे लाइ या सोशल सेक्टर में मेन थिंग इज़ तव्हांखे लॉ जी ख़बर हुजणु घुरिजे। तव्हांखे पंहिंजे राइट्स जी ख़बर हूंदी तॾहिं तव्हां डिमांड करे सघंदो। सो हिते रही करे मूंखे ख़बर पई त एक्चुअल में औरतुनि जा हक़ूक़ छा आहिनि ऐं उन्हनि जी डिमांड किथे किथे कहिड़नि डिपार्टमेंट्स जे थ्रू करे सघिजे थी, वॉइस औरतुनि जे लाइ किथे सही तरीक़े सां रेज़ करे सघिजे थो, उन्हनि जी एम्पावरमेंट जे लाइ छा करे सघिजे थो। सो ही मूं प्लस में रही करे सघे। ज़बरदस्त। माशाल्लाह। तव्हां सां कचहरी करण में अञा मज़ो ईंदो। बिल्कुलु कयूं था तव्हां सां। असां सां गॾु शबाना हबीब बि त मौजूदु आहे। कीअं आहियो अदी? ठीकु आहियो? शुक्र अल्लाह जो। तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं तव्हां बि हाणे थोरो पंहिंजे हवाले सां ॿुधायो त तव्हां माशाल्लाह टीचर बि आहियो, कॉलमिस्ट बि आहियो ऐं गॾोगॾु जेको आहे तव्हां ट्रेनर बि आहियो, कंटेंट राइटर बि आहियो। जी, मुंहिंजो तालुक बि गंबड़ खां ई आहे बेसिकली। मां आई थिंक 12 ईयर्स जो 12 सालनि जो एक्सपीरियंस आहे टीचिंग में, एडमिनिस्ट्रेशन में बि ऐं प्राइवेट सेक्टर में बि ॿारनि खे पढ़ायो आहे। हाणे त अल्हम्दुलिल्लाह गवर्नमेंट जी जॉब आहे। त मुंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस इहो आहे त प्राइवेट स्कूल्स में त उहे ॿार अचनि था जिन वटि काफ़ी मतिलबु बैकग्राउंड जा सुठा आहिनि, जिन वटि पैसो वैसो आहे, मतिलबु उहे अफोर्ड बि करे सघनि था ऐं अॻिते उहे निकिरी बि वेंदा। ज़्यादातर नीड जेका आहे असांखे गवर्नमेंट स्कूल्स में, हाणे असां जिते आया आहियूं त उते
उन्हनि जो बेस वेचारनि ॿारनि जो बिल्कुलु बि न आहे, ॻोठाणा आहिनि। त ज़्यादातर मूंखे इहा ख़ुशी थी थिए त असां ॻोठनि जे एरियाज़ में वञी करे उन्हनि खे एजुकेशन ॾियूं था ऐं उन्हनि खे सिखण जो ॾाढो शौक़ु आहे। एतिरो शौक़ु आहे उन्हनि खे, मतिलबु उहे ॿार क्रेज़ी आहिनि। अगरि उते इवन टीचर्स न आहिनि पोइ बि उहे चवंदा सॼो ॾींहुं असांखे पढ़ायो। ऐं आई थिंक सुबुह सां जल्दी सवेरे अची 7 बजे या छुटी वारे ॾींहुं बि असांजो ॿार इंसिस्ट कंदा त मिस संडे वारे ॾींहुं बि असांखे पढ़ायो। असां उनखे इहो चवंदा बाबा हिकिड़ी छुटी थी मिले, इहो त असांखे रिलैक्स करण ॾियो। ओवरऑल एक्सपीरियंस जेको आहे ॾाढो सुठो रहियो आहे एजुकेशन में। ॿारनि खे ॾाढी नीड आहे सिखण जी बि जेके ॻोठनि में आहिनि। ऐं हुतां जो मां हिकु चीज़ इहा ॾिठी आहे त माहौल काफ़ी चेंज थी वियो आहे। पेरेंट्स बि काफ़ी सपोर्टिव थी विया आहिनि पंहिंजे नियाणियुनि खे एजुकेशन ॾियण जे लाइ। पहिरियों काफ़ी बैकवर्ड सोच हुई माण्हुनि जी, पर इवन हाणे त मां रिसेंटली हेॾे मूव थी आहियां। इन खां पहिरियों जिथे हुयमि त उहो बिल्कुलु ॿहिराड़ी हुई। ऐं उते बि माशाल्लाह हाणे कॉलेज थी वियूं आहिनि, BSc कॉलेज आहे ऐं इंटर ताईं बि एजुकेशन आहे, 9th मैट्रिक ताईं बि। इवन गर्ल्स जा स्कूल्स अलॻि आहिनि, को एजुकेशन बि आहे। मतिलबु काफ़ी ॿार अॻिते वधी विया आहिनि। ऐं पेरेंट्स खे मां सलाम पेश कयां थी, ख़ासि करे नियाणियुनि जे पेरेंट्स खे जेके उन्हनि खे डेली बेसिस ते स्कूल छॾे वञनि था, टाइम ते वठी वञनि था। न ॾिसो न, पहिरियां जेके हालात हुया सिंध जा, या नियाणियुनि खे न पढ़ायो वेंदो हुयो त उहे फेस बि त कयूं न शयूं, सभिनीनि फेस कयूं, फैमिलीज़ फेस कयूं, नियाणियुनि फेस कयूं। ऐं हाणे मुंहिंजे ख़्याल में शऊर अची वियो आहे, काफ़ी शऊर अची वियो आहे। इवन ॻोठनि में बि कलेक्टिव एफर्ट्स आहिनि असां सिंधियुनि जूं, जिन पंहिंजे नियाणियुनि खे बहादुर करे मिसाल बणायो, अॻिते आयूं। असांजे ॿारनि खे अगरि ॾिसिजे त उन्हनि सपोर्ट कयो, अॻिते आंदो, तॾहिं असां ॿियनि जे लाइ हिकिड़ो मिसाल ठही सघूं था त भई हाणे ही बि एजुकेशन जे थ्रू एतिरो प्रोग्रेस करे चुकियूं आहिनि। सो तव्हां बि जेको आहे नियाणियुनि खे पढ़ायो त जीअं उहे बि तव्हांखे प्रोग्रेसिव नज़र अचनि। सो दिस इज़ कलेक्टिव एफर्ट आई वुड से कि कंहिं हिकिड़े माण्हू जी न आहे, ऐं काफ़ी टाइम खां वठी थींदी अचे पई। सो सिंधियुनि खे मां एप्रिशिएट कंदमि त असांजे कल्चर में जेकी हिकिड़ी कमी हूंदी हुई एजुकेशन जी, अल्हम्दुलिल्लाह हाणे हुन में इम्प्रूवमेंट अचे थी। माशाल्लाह, मां त पंहिंजो जेके बि भेनरूं ॾिठियूं आहिनि ऐं उहे वॾी वॾी पोस्टुनि ते बि ॾिठियूं आहिनि ऐं सुठियुनि सुठियुनि फील्ड्स में ॾिठियूं आहिनि, अॻिते वधनि थियूं ऐं पंहिंजो जॉब्स बि कनि थियूं। सुठी ॻाल्हि आहे, हिन में का बुराई कोन्हे का। तव्हां जीअं ॻाल्हि कई त ॿारनि खे ॾाढो शौक़ु आहे पढ़ण जो, ऐं ॿार संडे वारे ॾींहुं बि चवनि था त पढ़ायो असांखे। ठीकु आहे, इहे त उहे ॿार आहिनि जेके पढ़नि था, उन्हनि खे शौक़ु बि आहे त पढ़ायो था। आउट ऑफ स्कूल रेशो केतिरो हूंदो? आउट ऑफ स्कूल जे मां विलेज में वियमि, उतां जी आबादी एतिरी ज़्यादा हुई न, पर उनजे बाद निस्बत बि कुझु ॿार अहिड़ा हुया जेके मदरसनि में बि पढ़नि पिया। उते मदरसा बि आहिनि। मतिलबु 20% रेशो चओ त ॿारनि जो स्कूल खां ॿाहिरि आहे। बाक़ी जेको रेशो आहे तक़रीबन स्टूडेंट्स जो उहो स्कूल में आहे। ऐं उहे माशाल्लाह रेगुलर बेसिस ते अचनि पियूं, महिनत कनि पियूं ऐं सिखण जो ॾाढो शौक़ु आहे। ऐं रेगुलर बेसिस ते टीचर असांखे हीअ शइ नथी सम्झ में अचे त सेखारियो, बार बार इंसिस्ट कर। इवन असां पाण चवंदा हुआसीं त इवन उते मां हिकु ॻाल्हि इहा बि नोटिस कई आहे त इज़त बि ॿार ॾाढी था ॾियनि। सिटीज़ में असां वञूं त उते इहो आहे त मतिलबु मैनर्स आहिनि ॿारनि में, पर उहा हिकिड़ी उन्हनि खे लिमिटेशन ख़बर आहे टीचर्स जी, स्टूडेंट्स जी। हुते मतिलबु लिमिटेशन खां बि क्रॉस करे इलाही मतिलबु ज़्यादा एज़ अ पेरेंट तौरु टीचर खे ॾिठो वञे थो। उन्हनि जा पेरेंट्स बि अची करे शिकायत कनि था त असां नियाणियूं असांजो नथियूं ॿुधनि, तव्हांजो ज़्यादा ॿुधंदियूं, तव्हां इन्हनि खे थोरो चओ। ऐं वाक़ई इहो आहे, उहो असांजो ज़्यादा ॿुधनि थियूं। इवन हाणे मुंहिंजो त रिसेंटली ट्रांसफर थियो आहे त कुझु स्टूडेंट्स अहिड़ा आहिनि जेके रोई करे अञा ताईं कॉल कंदा आहिनि त टीचर्स तव्हां वापसि अचो। ज़ाहिर थींदी आहे, अटैचमेंट थींदी आहे, कंहिं न कंहिं टीचर सां थी वेंदी आहे। छो जो काफ़ी टाइम खां उते टीचर्स न हुया, हाणे टीचर्स नया भर्ती थिया आहिनि, उते विया आहिनि, त उन्हनि खे ॾाढो शौक़ु आहे, क्रेज़ आहे त असां पढ़ूं। काफ़ी टाइम खां उते टीचर्स न पिया अचनि, हाणे रेगुलर बेसिस ते सभु टीचर आहिनि माशाल्लाह। त मतिलबु हुननि खे फील थिए थो असां फ्यूचर में कुझु करे सघंदासीं, निकिरी सघंदासीं इन स्कूल मां। इहा जुस्तजू आहे न, इहा महिनत आहे, इहो मोहबत आहे। ॾिसनि थियूं, ज़ाहिर आहे नियाणियूं आहिनि, सोशल मीडिया जो दौरु आहे, ॾिसनि थियूं हर शइ, त हुननि खे बि हिकिड़ी दिलि में चाहत थिए थी त भई हर नियाणी पढ़े थी, अॻिते वधे थी, पंहिंजा ख़्वाब पूरा करे थी, त मूं ते एतिरियूं रिस्ट्रिक्शंस छो आहिनि? ज़ाहिर आहे हर नियाणी इहा ई सोचींदी न। बट डेफिनेटली एरिया टू एरिया इहो वेरी करे थो। कंहिं एरिया में जीअं शबाना चयो त 20% रेशो आउट ऑफ स्कूल थी सघे थो, बट मोस्ट ऑफ द टाइम तव्हां पाकिस्तान जो सेंसस ॾिसो त वुमेन जी जेकी लिटरेसी रेट आहे उहो तमामु घटि आहे। सिंध जो त इवन डिक्रीज़ थिए पियो थो, त कुझु अहिड़ा बि एरियाज़ आहिनि जिते रेस्ट्रिक्शंस आहिनि अञा। स्कूल्स जी खोट आहे, स्कूल्स जी बिल्डिंग्स जेकी आहिनि, गवर्नमेंट स्कूल्स आई वुड से कि असांखे गवर्नमेंट स्कूल्स खे जेको आहे वधीक बहितर बणाइण जी ज़रूरत आहे। फैसिलिटेशन ॾाढियूं पुअर आहिनि हुते। जीअं प्राइवेट स्कूल में पेरेंट्स पंहिंजे ॿारनि खे मोकिलीनि था त उहे ॾिसनि था हिते पंखा। छा वजह आहे
जो उते स्कूलनि खे जेको आहे प्रॉपर टाइम नथो ॾिनो वञे, न उन्हनि ते महिनत कई थी वञे, रीज़न छा आहिनि? जॾहिं की असां कराची में ॾिसूं था प्राइवेट स्कूल्स आहिनि, भाई हिते त AC लॻल आहिनि प्राइवेट स्कूल्स जे अंदरि, हुते त ॿार वेचारा गर्मी में मरनि था। बिल्कुलु पंखा बि न आहिनि ऐं तव्हां ॾिसंदव पाणीअ जी वॉशरूम्स जूं बेसिक फैसिलिटीज़ एजुकेशन में तमामु वजह छा आहे? इन में ॾिसो कुझु मां जेकी मुंहिंजी पर्सनल ऑब्ज़र्वेशन आहे, असां पंहिंजे स्कूल ॿारनि खे सिर्फ़ु प्राइवेट स्कूल्स जी तरफ़ मोकिलण जी तरफ़ जेको आहे न तवजह आहे, इहा तवजह न आहे त अगरि असांजे एरिया जो को गवर्नमेंट स्कूल भॻो टुटो पियो आहे त उनजी एप्लीकेशन ड्रॉप कयूं, गवर्नमेंट खे ॿुधायूं त हिन खे थोरो बहितर कयो, इवन दो की गवर्नमेंट ॼाणे थी, उन्हनि खे ख़बर आहे, उन्हनि वटि डेटा कंप्लीट पंहिंजी मौजूदु आहे, बट आहिस्ते आहिस्ते जॾहिं हुनजो तव्हां ध्यानु अचे, तवजह अचे, थी सघे थो त तव्हांजी एप्लीकेशन्स जॾहिं उन्हनि ॾे वञनि, पेरेंट्स ॻोठाणा कलेक्टिवली उनजी कोई कंप्लेन कनि त भई असांखे हिन खे बहितर करे ॾियो, DC डिस्ट्रिक्ट कमिश्नर ॾांहुं वञे, एजुकेशन ऑफिसर्स ॾांहुं वञे, भले हू विज़िट कंदा हुजनि, बट अगरि उहे इहो ऑब्ज़र्व कंदा त हितां जा माण्हू प्रेफर था कनि त भई प्राइवेट स्कूल्स में ॿार वञनि त पोइ गवर्नमेंट स्कूल्स ते असां इहे आदतूं असां ख़राब कयूं न, भाई असां पंहिंजे गवर्नमेंट स्कूल्स खे डिग्रेड करे असां प्राइवेट स्कूल्स खे मथे ते चाढ़ियो आहे। अॼु त मां खुलेआम चवंदी आहियां, मां त हर रोज़ चवंदी आहियां त बाक़ाइदा माफ़िया आहे जेको असांखे लूटे वेठो थो। ऐं तव्हां ॾिसो बिज़नेस आहे न, बिल्कुलु इहो ई आहे, बिल्कुलु इहो ई आहे। अगर ॾिसूं त ईअं आहे त अॼु जे ॾींहं ते रेड डे आहे, सुभाणे येलो डे आहे, ही मटीरियल खणी अचो, ही मटीरियल खणी अचो, हिन तरह जो डे सेलिब्रेट। हालांकि ये सभु शयूं प्राइवेट स्कूल के पाण खे प्रोवाइड करणु, छो ये शशका बि तव्हांजा आहिनि, शयूं बि तव्हां प्रोवाइड कयो। कंहिं वटि एतिरो पैसो न आहे जो हू पंहिंजे ॿार खे ये फैसिलिटेट करे इन्हनि शयुनि सां। ऐं विलेजिस में जेकी प्राइवेट स्कूल्स आहिनि, फॉर एग्जांपल या नंढनि टाउन्स जे अंदरि जेकी स्कूल्स आहिनि, उन्हनि जो बि काफ़ी सारियूं हैवी फीसिस आहिनि। मां ॾिठो आहे पाण त जेकी पेरेंट्स सॼे साल जी हारी आहे, सॼे साल जो जेको उनजी अर्निंग अचे थी फसलुनि जे थ्रू, उहा हू रखाईंदा आहिनि त फसल लहंदी त असां ॿार जी फीस पे कंदासीं, त ऑनेस्टली उन्हनि जो सॼो सरमायो इन्हनि ते वञे पियो थो। ऐं उहो सरमायो तव्हां ॾिसो, अगरि हू गवर्नमेंट स्कूल्स सुठा हुजनि ऐं उन्हनि ते असां महिनत कयूं, असां जेकी सुठा पढ़ियल लिखियल माण्हू आहियूं, असां पंहिंजे एरिया खे सपोर्ट करे, पंहिंजे स्कूल्स खे सपोर्ट करे, प्रोमोट करे उन्हनि खे बहितर बणाइण जी कोशिशि कयूं त कम्युनिटी सर्विसिस जे थ्रू, कम्युनिटी हेल्प जे थ्रू, बट कम्युनिटी सर्विसिस या कम्युनिटी कनेक्टिविटी जीअं पहिरियां हूंदी हुई न असांजे कल्चर में, उहा तमामु घटि थी वई आहे। हाणे असां वटि बि ईअं थी वियो आहे, हर को पाण ॼाणे स्कूल त सभु प्राइवेट ई वञनि था। असांजो छा वञे थो जो असां एप्लीकेशन ड्रॉप कयूं, कंप्लेन ड्रॉप कयूं स्कूल जी बहितरी जे लाइ, पोइ उस्ताद बि ईंदो कोन, अटेंडेंस हणी करे मथे मोकिलींदो त भई सही हे सिस्टम ईअं ई हलंदो पियो। त इन खे रोकण जे लाइ, इन खे कट आउट करण जे लाइ असांजी जेकी कल्चरल आइडेंटिटी आहे, जीअं पहिरियां माण्हू उतां ते वेहंदा हुया, गॾिजी कचहरियूं करे मसइला सॉल्व कंदा हुया, इन्हनि शयुनि खे रिवाइव करण जी ज़रूरत आहे। ऐं उन्हनि स्कूलनि उन्हनि मामलनि ते वरी ॻाल्हाइण जी, कचहरी करण जी ज़रूरत आहे। उन्हनि ते जीअं हूंदो त कोई पढ़ियल लिखियल ॻोठ जो छोकिरो आहे त बाबा विहारोसि हिन खां, हीअ दरख़्वास्त लिखायो ऐं मोकिलियो। त हाणे बि उहा करे सघूं था न, असां उन्हनि खे गवर्नमेंट खे इंफॉर्म त कयूं त असां विलिंग आहियूं असांजा ॿार पढ़ाइण जे लाइ गवर्नमेंट स्कूल्स में, ऐं गवर्नमेंट जॾहिं ॾिसंदी तव्हां रिलक्टेंट आहियो त उहो ते छो ख़र्चो कंदी। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, मुंहिंजी भेण वाकई सही ॻाल्हि कई आहे त पहिरियां इहे कचहरियूं थींदियूं हुयूं ऐं हाणे बि इन्हनि कचहरियुनि जी ज़रूरत आहे, जेके असांजा वॾा आहिनि वेहनि ऐं पंहिंजे पंहिंजे ॻोठ जे हवाले सां डिस्कस कनि, ॻाल्हियूं कनि ऐं उनखे बहितर करण जी कोशिशि कनि। एजुकेशन सिस्टम ते असां ॻाल्हाईंदा आहियूं, असां चवंदा आहियूं त एजुकेशन सिस्टम असांजो इलाही बहितरी जी तरफ़ आहे, पर जॾहिं कुझु मामलात हूंदा आहिनि, कुझु अहिड़ा माण्हू असां वटि ईंदा आहिनि त पोइ ख़बर पवंदी आहे त अंदरि असुलु हक़ीक़त आहे छा। हिते त खोड़ माण्हू ईंदा आहिनि, सव वात सव ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, पर जेको ॾिसे थो अखियुनि सां उहो ई अची ॿुधाईंदो आहे त भई हालात कुझु बहितर आहिनि त कुझु ख़राब बि आहिनि, ऐं उन्हनि ख़राब हालतुनि खे असांखे ई ठीकु करिणो आहे। सो इनशाला जेको आहे अलाह बहितर कंदो, ऐं असां डेली बेसिस ते वेठा ई नहीं करे आहियूं त इन्हनि शयुनि ते असां ॻाल्हायूं, आवाज़ु खणूं ऐं थी सघे थो
बहितरी अची बि वञे। त भाउ तव्हां इहो ॿुधायो त हाणे जीअं कल्चर जा ॾींहं बिल्कुलु वेझा ई आहिनि, 7 दिसंबर इंशाल्लाह गॾिजी सेलिब्रेट कंदासीं सभई, त हींअर कुझु नवां गाना कल्चर जे हिसाब सां कुझु रिकॉर्ड कराया अथव? आहिनि, ॿिया बि गीत आहिनि कल्चर जा, मूं पाण अरेंज कंदो आहियां। अच्छा। ऐं मां उन्हनि जी प्रैक्टिस कंदो आहियां। मूं सेट कया आहिनि 2-3 गीत आहिनि नवां। सही। अच्छा, उहे मतिलबु लिखियल कंहिंजा आहिनि? उहे मुख़्तलिफ़ शाइरनि जा, जीअं हीउ मूं तव्हांखे ॿुधायो मुजीब सिंधी जो, हो वरी कंहिं ॿिए दोस्त जो लिखियलु आहे, उहो बि ॻाईंदुसि। ऐं हींअर जेका शइ तव्हांखे ॿुधाईंदुसि इहो हिकिड़ो गीत आहे। अच्छा। हा, मेलोडी आहे हिकिड़ी। मेलोडी आहे? मेलोडी टाइप आहे। अच्छा, पोइ बिस्मिल्लाह कयो, ॿुधायो। बशीर पंवर साहब जो गीत आहे। अच्छा अच्छा। पत्थर पानी जियां थिया पिघलजी मेण, मुर्गी खयाने जॾहिं तो जमशेद चए, मुर्गी मुर्गी नेण था मिलायो, प्यार ॾई पंहिंजो था बणायो। मुर्गी नेण था मिलायो, प्यार ॾई पंहिंजो था बणायो। मुर्गी मुर्गी नेण था मिलायो, प्यार ॾई पंहिंजो था बणायो। हुकुम मुंहिंजी दिलि ते था हलायो, प्यार ॾई पंहिंजो था बणायो। मुर्गी मुर्गी नेण था मिलायो, प्यार ॾई पंहिंजो था बणायो। प्यार ॾई पंहिंजो था बणायो। जो लिखियो थई यार मूंखे ॾाढो मज़ो आयो, छा त चहिरो मौला आहे ठाहियो। मुर्गी मुर्गी नेण था मिलायो, प्यार ॾई पंहिंजो था बणायो। प्यार ॾई पंहिंजो था बणायो। हरू भरू दूर था गुज़ारियो, सुहिणा साईं एॾो न सिकायो। मुर्गी मुर्गी नेण था मिलायो, प्यार
था बणायो प्यार ॾई पंहिंजो था बणायो बशीर पवर जी तोसां दिल लॻी वई बशीर पवर जी तोसां दिल लॻी वई ॾींहं उन्हीअ खां निंड ई फिटी वई हाणे मूंखे दो न सतायो अची सुहिणा सीने सां लॻायो प्यार ॾई पंहिंजो था बणायो हुकुम मुंहिंजी दिलि ते था हलायो प्यार ॾई पंहिंजो था बणायो मुर्की मुर्की नेण था मिलायो प्यार ॾई पंहिंजो था बणायो प्यार ॾई पंहिंजो था बणायो प्यार ॾई पंहिंजो था बणायो वाह वाह बेहतरीन ॾाढी प्यारी शायरी वाकई मेलोडी सॉन्ग हुयो ऐं इंजॉय कयोसीं मज़ो आयो जी व्यूअर्स वक़्तु आहे ब्रेक जो करे न वञिजो जल्दी हाज़िर था थियूं तव्हांखे भलीकार कंदासीं रंगत भरी शाम में तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था असांखे कॉल करे सघो था नंबर मुंहिंजी स्क्रीन ते अची रहियो आहे सो असांजी जेका भेण आहे सलमा उहा माशाल्लाह पोइट भी आहे राइटर भी आहे त अॼु इहो ज़रूरु असांखे ॿुधायो त पोइट्री जो शौक़ु तव्हांखे कॾहिं खां थियो ऐं छो थियो ऑनेस्टली बिल्कुल भी शौक़ु कोन हुयो पोइट्री जो बट एक्सीडेंटली कोविड जो टाइम हुयो तॾहिं मां कोविड वारे टाइम में इलाही माण्हुनि खे आशिक बि ठाहियो पोइट बि ठाहियो सिंगर बि ठाहियो इलाही शयूं थियूं कोविड वारे टाइम में उन टाइम जे अंदरि फारिग टाइम में माण्हू घणी मोबाइल यूज़ कंदा हुया त मां वरी लिखंदी हुअसि या सोचंदी हुअसि त पहिरियां त आर्टिकल्स कुझु लिखिया हुया वुमेन राइट्स ते वुमेन एम्पावरमेंट ते त हू जॾहिं स्टार्ट कया त हिकिड़े NGO में इंटर्नशिप कई लिखण जे लाइ त सर चयो त तव्हां बहितर लिखो था जीअं शॉर्ट स्टोरीज़ मूं हिकु ॿ लिखियूं त उन्हनि खे ॾाढियूं पसंदि आयूं सो उन्हनि चयो तव्हां लिखो ऐं जॾहिं उन्हनि चयो लिखो त मुंहिंजो दिमाग़ु घुमी वियो पोइ त मूंखे राति जे मतिलबु 1 लॻे 2 लॻे ऑटोमेटिकली पोइट्री जा राइम्स ठही अचनि पिया था ऐं जीअं न लिखा मूंखे निंड न अचे सभु चवनि त भई अगरि मां स्टेटस ते करे रखां सभु चवनि हिनखे आशिकी लॻी वई आहे बट ऑनेस्टली उहो नेचुरल हुयो ऐं न सिर्फ़ु उन्हनि ते बट ही मुंहिंजी सिस्टर चवंदियूं भई हीअ पिक्चर ॾाढी सुठी आहे इन ते पोइट्री ठाहे कोई त मां पिक्चर खे थोरो गौर सां ॾिठां ऑटोमेटिकली मूं वटि राइम्स ठही वञनि ऐं पोइ वरी समटाइम्स त पंजाबी में 1-2 पोइट्री मूं उन में कई आहे सराइकी में अच्छा ऐं हिकिड़ी मां थोरी टर्किश सिखां पई पहिरियां उन में कई हुई त मां 6 ज़बाननि में पोइट्री कई माशाल्लाह ऐं ॾाढी पसंदि अचे पई सभिनि खे मुंहिंजा कुझु पेजिस आहिनि फेसबुक ते उते अपलोड थियल आहे वेबसाइट पहिरियां मां डेवलप कई पाण ई कुझु उते अपलोड आहे कॉन्टेंट मुंहिंजो 1-2 स्टोरी बि लिखियूं सिंधी में आर्टिकल्स अराउंड 100 खां अबोव लिखिया आहिनि कुझु सोशल टॉपिक्स ते एथनिसिटी ते कल्चर ते सही सो उन्हनि मां कुझु मुंहिंजा 1-2 जेको
तज़ियात नेशनल मैगज़ीन आहे उन में बि पब्लिश थिया, कश्मीर इशू ते लिखियो रिसर्च आर्टिकल। सो अहिड़े तरीक़े सां इहो पोइट्री मुंहिंजी नेचुरल आहे, उन में कोई बि न त कोई आशिकीअ वारो एलिमेंट आहे, सही। न त कोई सोशल ऑब्जर्वेशन मुंहिंजी एतिरी मतिलबु सुठी हुई न त जंहिं शइ खे मां थोरो गौर सां ॾिसां त या ऑब्ज़र्व कयां त उन जे डीप इनसाइट्स ते मूंखे पाण ई राइम ठही अचे। समटाइम्स उर्दू मां अहिड़ी लिखंदी हुयमि पंहिंजे टीचर्स खां या कंहिंखां पुछंदी हुयमि मूं सही लिखियो आहे, मूंखे नेचुरली ठही आया आहिनि इहे अशार, त छा इन्हनि जी मीनिंग सही आहे या ग़लति आहे, त हू चवंदा बिल्कुलु सही आहे। सो इट वॉज़ अ नेचुरल। सो पोइट्री मुंहिंजी नेचुरल आहे, हुन में मां को न त एतिरी एफर्ट कंदी आहियां त वेही करे शेर ठाहियां, न वरी कोई मां एतिरो दिमाग़ु लड़ाईंदी आहियां, जेको ज़हन में ठही आयो त पोइ वाह यानी त माशाल्लाह तव्हांखे कुदरती इल्हामी पोइट्री आहे, इहा मुंहिंजी इल्हामी पोइट्री आहे। हा ज़रूर पोइ ॿुधणु चाहींदासीं, सुठी कंदी आहे पोइट्री, पक्की ॻाल्हि आहे। भेण इनखे त तारीफ़ नथा कयो। न एक्चुअली इहे थोरो मतिलबु सताईंदी बि आहे। असां ॿई हमेशह गॾु रहिया आहियूं त ईअं थींदो त राति जा 3 थियनि या 4 थियनि ताईं हलचल थिए त मुंहिंजी माइंड में कुझु अचे त मुंहिंजी माइंड में कुझु अचे त पाण बि जागे ऐं मूंखे बि जगाए त हाणे मूंखे कुझु लिखिणो आहे। वरी नेक्स्ट डे ते पुछे त यार मां जेको राति तोखे ॿुधायो उहो तोखे यादि आहे? मां चयो न मूंखां विसरी वियो, मां निंड में आहियां। अच्छा तव्हां ॿिन्ही में वॾो केरु आहे? ॿुधायो, गेस कयो। मूंखे तव्हां था लॻो। हा मां आहियां। तव्हां आहियो न? हा मां आहियां। केतिरो एज गैप हूंदो, मतिलबु डिफरेंस हूंदो? मूंखां बाद में एक्चुअली हिकु ॿी सिस्टर आहे, पोइ ही आहे। अच्छा, ऐं हूअ आहियो घणियूं सिस्टर्स तव्हां? अल्हम्दुलिल्लाह 6 हुआसीं, हिकु सिस्टर एल्डर जी डेथ थी वई हुई कैंसर में, बाक़ी 5 आहियूं। माशाल्लाह। ऐं भाउ? भाउ 3 आहिनि। माशाल्लाह माशाल्लाह। सही। त मूंखे लॻे थो तव्हां ॿिन्ही जी अटैचमेंट वधीक आहे। मां मतिलबु हिन जी मदर बि थिया, बेस्ट फ्रेंड बि थिया। शी इज मैरिड ऐं हाणे हूअ पहिरियां मूंखां नंढी हूंदी, हाणे हूअ मुंहिंजी माउ थी चुकी आहे। सही। कुझु चीज़ूं अहिड़ियूं आहिनि जिन ते मां काफ़ी डांटींदी बि आहियां, साईं चुप करे ॿुधंदी आहियां। मतिलबु मुंहिंजे दिलि में जेके बि चीज़ूं हूंदियूं, कुझु बि हूंदो, मतिलबु टेंशन हूंदी वग़ैरह, जेसिताईं हिनखे न ॿुधाए तेसिताईं मूंखे सुकून न ईंदो आहे। ऐं बेस्ट सोल्यूशन हिन वटि ई हूंदो आहे। वाकई सही ॻाल्हि आहे। माशाल्लाह माशाल्लाह। इवन मुंहिंजी हिकु फ्रेंड बि न आहे सवाइ हिन जी। बिल्कुलु जेसिताईं मां उन्हनि सां का ॻाल्हि शेयर न कयां न, मूंखे सुख कोन ईंदो आहे। फोन कंदीमान, फोन न खणंदियूं न, पोइ ग्रुप ते मैसेज कंदीसान, आहियो किथे ॿई ॼणियूं, जल्दी सां मूंखे कॉल कयो। 3 जेके आहियूं न नंढियूं, असां हीअ मूंखां विच वारी, ऐं 2 जेके एल्डर आहिनि उहे त बिल्कुलु ई उन्हनि जो सिस्टम थोरो डिफरेंट आहे असांखां। असां 3 ईअं आहियूं त अगरि काई शइ, कोई सूट, कोई चप्पल, कोई आइडिया ज़हन में आयो ऐं शेयर न कयोसीं न, पोइ ग्रुप में हलचल असांजी बि मचंदी आहे। ज़बरदस्त। हाणे पोइट्री ॿुधायो असांखे। उर्दू में ॿुधायां? जी जी। ओके। उर्दू में मुंहिंजी जेकी पंहिंजी फेवरेट आहे उहा ॿुधायां पई अव्हांखे। आ कहीं चले जाएं, आ कहीं चले जाएं दूर इस जजीरे से, ख्वाहिशों के ठेले पे, शाम के उस गाँव में, रोशनी की राहों में, नीले आसमानों में। आ चलें चट्टानों में, जंगलों की शानों में। आ चलें चट्टानों में, जंगलों की शानों में, या दश्त में चले जाएं, राह से भटक कर भी, मंजिलें झटक कर भी, खो के खुद को ढूंढें फिर, पाएं अपने आप को। आ कहीं चले जाएं दूर उस जजीरे पर, छोटे उस झूठे इस ज़माने से, बेतुकी रवाजों से, बेबसी के तानों से, मतलबी समाजों से, पंछियों के गाँव में, तितलियों की बस्ती में, फूलों की रंग रलियों में, पेड़ों की ठंडी गलियों में, हम भी देशवासी हों अमन के जजीरे पर और सुकून के डेरे पर। आ कहीं चले जाएं दूर उस जजीरे पर। वाह बेहतरीन। ज़बरदस्त। ही उर्दू में आहे, अगरि सिंधी में तव्हां ॿुधणु चाहियो त मां ज़रूर ज़रूर। तव्हां ॻोल्हे वठो तेसिताईं मां आदि खां पुछां। तव्हां कॉलम बि लिखंदा आहियो? जी रिसेंटली हाणे लास्ट टाइम जेको लिखियो हुयो उहो हुयो बर्दाश्त एक अनमोल मोती। इहो आई थिंक मुंहिंजो 7 न्यूज़पेपर में आयो हुयो एट ए टाइम। उनखां पोइ 1-2 लिखिया। हाणे रिसेंटली वरी थोरो हिन जी मोटिवेशन जी ज़रूरत पवे पई। सही सही। ही मोटिवेट करे थी लिखणु शुरू कर मसरूफ़ियात काफ़ी थी वञनि इंसान जूं, त पोइ टाइम नथो मिले। थिए थो। हाणे इंशाल्लाह वरी हिकु नए जज़्बे सां हितां वञी करे वरी ॿीहर लिखणु शुरू कंदसि इंशाल्लाह इंशाल्लाह। त छा औरतुनि जे हक़ूक़ जे हवाले सां बि लिखियो आहे तव्हां? जी थोरो कुझु हुन में इहो आहे त मैरिड लाइफ खां पोइ हिकु औरत खे कहिड़ियूं कहिड़ियूं डिफ़िकल्टीज़ फेस कनि मतिलबु मिलनि थियूं, मुश्किलातूं मिलनि थियूं।
ऐं हूअ अकेली हिकु थी करे उन सभु चीज़ खे, घर खे, जॉब खे, माशरे खे, पंहिंजी इनलॉस जी फैमिली खे कीअं डील करे थी, ऐं उनजे अंदरि जेकी जंग हले थी हिकिड़ी पई, थोरो घणो उन ते बि लिखियो हुयो। पोइ इहो एक्सपीरियंस तव्हां शेयर कयो असां सां। तव्हां मतिलबु तव्हां जेका पंहिंजी लाइफ तव्हां गुज़ारियो था, जॉइंट फैमिली आहे या सेपरेट था रहो? तव्हां हुनखे जॉइन बि न था अची सघो, सेपरेट बि न। ईअं आहे त कॾहिं कॾहिं इनलॉस जी फैमिली मां विज़िट वग़ैरह थींदी रहंदी आहे, त एॾो हो प्रेशर वग़ैरह न आहे, माहौल ॾाढो सुठो आहे माशाल्लाह। एक्सपीरियंस मुंहिंजो पर्सनल जेको मुंहिंजी मैरिड लाइफ जो आहे उहो सुठो आहे, आज़ादी आहे हर चीज़ जी, लिखण जी, पढ़ण जी, इवन जॉब करण जी, ॿाहिरि वञण जी। मुंहिंजो हस्बैंड माशाल्लाह काफ़ी सपोर्टिव आहे, खुलियल माइंड जी फैमिली आहे, काफ़ी ब्रॉड माइंड जी फैमिली आहे, काफ़ी सुठी आहे, ऐं माशाल्लाह सपोर्ट उन्हनि जो इलाही ज़्यादा आहे, तंहिंजे करे मां अॻिते वधां थी एतिरो। आई थिंक मां चवंदमि त हर औरत जे लाइ इहो हुजणु खपे। पर जेको रिसेंटली मां आर्टिकल लिखियो हुन में इहो हुयो त कुझु औरतूं अहिड़ियूं आहिनि जेके सुबुह खां वठी राति ताईं घर जा कमु कनि थियूं, ॿारनि खे संभालिनि थियूं, किचन खे ॾिसनि थियूं, पंहिंजे हस्बैंड जे कमनि खे ॾिसनि थियूं। उन्हनि जो सिर्फ़ु माइंड में हिकु ई चीज़ हलंदी आहे त असांखे थोरो एप्रिशिएट कयो वञे, हर उहा चीज़ जेका असां कयूं था उनखे सारायो वञे। अगरि कुकिंग असां कयूं था त थोरी घणी उन में तारीफ़ कई वञे, अगरि असां ड्रेसिंग कयूं था त असांजी उन में तारीफ़ कई वञे, अगरि असां ॿारनि जी तरबियत सुठी था कयूं, जॉब बि कयूं था, घर बि संभालियूं था, ऐं इनलॉस जी फैमिली खे बि गॾु खणी हलूं था, त औरत खे छा खपे? हिकिड़ी थोरी घणी तारीफ़ ऐं एप्रिसिएशन खपे, कुझु बि कोन खपे। वरी कॾहिं कॾहिं चिड़ इन ॻाल्हि ते लॻंदी आहे, कावड़ इन ॻाल्हि ते ईंदी आहे, जॾहिं सॼो कमु तव्हां कयो था, प्रॉपर तरीक़े सां हर शइ खे मैनेज कयो था, एट द एंड ऑफ द डे तव्हांखे जॾहिं इहो ॿुधण में अचे तूं करीं छा थी सॼो ॾींहुं, बिल्कुलु उते जेको आहे न ॾाढी बाहि चढ़ंदी आहे। सॼो घर संभालियूं, साफ़ सफ़ाई कयूं, मानी पचायूं, ॿारनि खे संभालियूं, तव्हांजे घर वारनि खे ॾिसूं, पंहिंजे घर वारनि खे ॾिसूं, पंहिंजियूं शयूं ॾिसूं, उन खां पोइ बि असां छा था कयूं? आई थिंक मर्दनि खे बि थोरो औरत जी फीलिंग्स खे सम्झणु घुरिजे त हू तव्हांखां छा थी घुरे, सिर्फ़ु अहसासु घुरे थी त अगरि तव्हां 5 मिंट ॾियो था, 10 मिंट ॾियो था या अधु घंटो ॾियो था, उहो सिर्फ़ु उन जो टाइम हुजे, उन में तव्हां मोबाइल यूज़ न कयो। अंदरि मां आवाज़ आई आहे, इहो त मां बि चवंदी आहियां पंहिंजे हस्बैंड खे, मुंहिंजे भरिसां बि वेठो हूंदो आहे न त 2 मिंट ॻाल्हाए पोइ मोबाइल यूज़ कंदो आहे, पोइ चवंदी अथमांसि छॾे ॾियो मोबाइल जी जान, पहिरियां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। औरत खे अटेंशन खपे, अटेंशन सीकर हूंदी आहे, भले उहो तव्हां 10 मिंट बि ॾियो पर उहो टाइम सिर्फ़ु उनजो हुजे, छो जो औरत बर्दाश्त नथी करे मोबाइल हाणे असांजी ॿी सोतन थी वई आहे, बिल्कुलु ईअं ई आहे, मोबाइल असांजी ॿी सोतन आहे, त हिन सोतन वाला कॾहिं जान छुटंदी। सो तव्हां ॿुधायो असांखे पोएट्री। अच्छा, हिकु आहे मुंहिंजो एजुकेशन ते, ऐं उन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदसि हिकिड़ो जनरली अखियुनि ते लिखियलु आहे मुंहिंजो। हा, हिकिड़ो आहे, उहे झिरमिर रंगा रंग अखियूं, उहे झिरमिर रंगा रंग अखियूं चमकनि थियूं जहिड़ो चंड अखियूं, सॼो साहु सुकाए वेठियूं आहिनि, सॼो साहु सुकाए वेठियूं आहिनि, ॼण दिलि ते अहिड़ो ॾंग अखियूं, उहे झिरमिर रंगा रंग अखियूं, सारी सूंह समोए आयूं आहिनि, सारी सूंह समोए आयूं आहिनि, जो नेण खणनि कनि दंग अखियूं, उहे झिरमिर रंगा रंग अखियूं। वाह वाह। हिकु इहो सिंधी में, ॿियो मुंहिंजो हूअं त खोड़ सारी आहे, अगरि मां सेपरेट करण ते पां त 3 बुक्स मुंहिंजा पोइट्री जा थी वेंदा, बट पब्लिश न कयो आहे। हिकिड़ो एजुकेशन ते, बिकॉज टॉपिक अॼु आहे, थोरो ॿुधाईंदमि। असांजे एजुकेशन सिस्टम में जेको आहे न, जीअं पहिरियां हाणे जेको मोबाइल जो दौरु थी वियो आहे, इन जे करे असां वटि जेकी सुठा राइटर्स आहिनि, हिकु त उन्हनि खे पुराणनि राइटर्स खे पढ़णु छॾे ॾिनो आहे माण्हुनि, नौजवाननि यूथ जेके उन्हनि खे इंस्पायर कंदा हुया। ॿियो असांजो जेको कॉपी कल्चर आहे, इन जे करे उन्हनि जी एजुकेशन बिल्कुलु ई पोइते पइजी वई आहे, ऐं असां वटि अहिड़ा राइटर जेकी उन्हनि यूथ खे थोरो इंस्पायर कनि, उहे बि घटि थी विया आहिनि। हाणे जा जेकी सैडली चवां मां, जेकी पोइट्री या जेके जहिड़े क़िस्म जूं स्टोरीज़ पब्लिश थियनि पियूं थियूं, उहे इंस्पायरिंग न आहिनि, जीअं पहिरियां असां स्टोरीज़ ॿुधी इंस्पायर थींदा हुआसीं। सो उन हवाले सां आहे, उथो अदीबो कलम घड़ायो काशीअ जा, इट मीन्स कि तव्हां अहिड़े क़िस्म जो कलम, अहिड़े क़िस्म जी लिखाती सुठी कयो। उथो अदीबो कलम घड़ायो काशीअ जा, लिखो लोक लाइ 4 चवणियूं के अहिड़ियूं, जे जवाननि जी गैरत खे निर्वार कनि, जे कापीअ जे कूड़े खे काफ़ूर कनि, इल्म खे वरी पंहिंजो दस्तूर कनि, सचाईअ जे रस्ते खे हमवार कनि। लिखो गीत ऐं बैत अहिड़ा चङा,
पढ़ी जिन खे पैदा थियनि सूर मां। वाह वाह, वाह, बहितरीन हलो। बहितरीन बहितरीन इंस्पिरेशन आहे मुंहिंजे ख़्याल सां इहा। inspiration इहा इहो जेको तव्हांजो शेर आहे मुंहिंजे ख़्याल में एजुकेशन ते जेको तव्हां लिखियो आहे, इहा हिकिड़ी इंस्पिरेशन आहे सभिनीनि जे लाइ ऐं सुजाग करण वारो बिल्कुलु टाइम आहे। सुजाग त करण उथो वारो time आहे। ऐं कलम जी ताक़त खे सम्झो, पंहिंजी ताक़त खे सम्झो, एजुकेशन जी ताक़त खे सम्झो। एजुकेशन खां सवाइ कुझु बि कोन्हे, तव्हां बिल्कुलु। ज़ीरो आहियो। तव्हां पढ़ंदा लिखंदा त तव्हां पंहिंजो मुस्तक़बिल संवारे सघो था। त इहा उन्हनि माण्हुनि जे लाइ हिकिड़ी नसीहत उथारणी चओ आहे, या नसीहत बि सुजागता आहे, सुजागता आहे आहे, जेकी ॿार सम्झनि था। असांजी सिंधी रूरल में न घणो टाइम ईअं थी वियो आहे त तव्हां ॾिसंदव होटलनि ते डिश लॻी पई आहे, सॼो टाइम उते वेस्ट कनि पिया था। ओढ़ा न त इंस्पायरिंग टीचर रहिया आहिनि जेके उन्हनि खे मोटिवेट करे पढ़ाइनि, न वरी इन्हनि खे को भो आहे त असां एग्ज़ाम में पास थींदासीं या न कॉपी थींदासीं। कल्चर आहे न भेण, कॉपी हिते हर कल्चर। वक़्तु सिर्फ़ कॉपी कल्चर आहे। त कराची ॾिसो था, बहिराड़ी ॾिसो, बिल्कुलु। हर जाइ ते कॉपी हर कल्चर जाइ ते आहे। कॉपी ॿारनि कल्चर खे अगरि पेरेंट्स जो बि हिन में थोरो कसूर आहे, पेरेंट्स बिल्कुलु, जेकॾहिं parents थोरो जो बि चवनि न आहे। त तव्हां पढ़ो ऐं तव्हांखे असां पास न कराईंदासीं, पेरेंट्स बि जेकॾहिं इहा शइ छॾे बिल्कुलु। ॾियनि न त ॿार हा। पाण ई पढ़णु शुरू थींदा ऐं उन्हनि खे थोरो डपु थींदो त यार वाक़ई हाणे असांखे जेको आहे न पेरेंट्स पास न कराईंदा। हिते असां वटि इहो बि कल्चर आहे त ॿारनि खे मैट्रिक ताईं या फर्स्ट स्टैंडर्ड इंटर ताईं चवंदा हा ठीकु आहे तव्हांजा ॾिसी वठंदासीं, बोर्ड में ॻाल्हाए वठंदासीं। पोइ ॿारु छा कंदो, सॼो साल पढ़ाई न कंदो, बिल्कुलु। चवंदो बाबा आहे न, बाबा पाण ई पास कराए छॾींदो। त इहो सिस्टम जॾहिं ख़तमु थींदो न असां वटां, त मुंहिंजे ख़्याल सां पोइ असांजो एजुकेशन सिस्टम सही थींदो, बिल्कुलु सही थी वेंदो। सो भाउ हींअर छा था ॿुधायो असांखे? अवल त हीअ अदी जी जेका पोइ तव्हां आख़िरी जॻह एजुकेशन जे बारे में शइ तव्हां ॿुधाई, ॾाढी मूंखे पसंदि आई आहे। ऐं तव्हां मूंखे ॾींदव त मां हिनखे धुन ॾेई ॻाईंदुसि। अरे वाह वाह, ज़बरदस्त, ॾाढी सुठी शइ हुई। आई थिंक मां त चवां पई अखियुनि वारो जेको आहे उहो बि उहो बि तव्हां तव्हां ॿई ॾेई छॾिजो। अञा त मूं वटि तव्हां ॾिठा ई न, मूं वटि सॉन्ग्स बि लिखियल आहिनि सिंधी कल्चर ते, उहे बि लिखियल आहिनि, स्टोरीज़ बि लिखियल आहिनि। सो हे मां तव्हांखे कीअं शेयर कयां, मोबाइल ते ॾेई छॾां? हा हा, न थोरी देरि खां पोइ ब्रेक में या ठीकु आहे, प्रोग्राम खां पोइ जेको आहे तव्हांखे शेयर करायूं था। ठीकु आहे। त जी हीअं तव्हां असांखे गानो ॿुधाए वठो। सूंह तुंहिंजी सुरूर जो नालो, नाज़ नखरो ऐं गुरूर जो नालो, वाइज़न चक चपे विधा पंहिंजा, खयो हूर जो नालो, चंद्र चेहरे ते तीर जो निशान वयो दिल खणी खणी। चेहरे ते तीर जो निशान वयो दिल खणी खणी, टुटे चैन सुकून आराम वयो दिल खणी खणी, चंद्र चेहरे ते तीर जो निशान वयो दिल खणी खणी। माखीअ जी लार जवानी ऐं नेण नज़र तूफ़ानी, माखीअ जी लार जवानी ऐं नेण नज़र तूफ़ानी, हर आशिक जो ईमान वयो दिल खणी खणी, चंद्र चेहरे ते तीर जो निशान वयो दिल खणी खणी।
महताबत आई जवानी धरतीअ ते वधी परेशानी महताबत आई जवानी धरतीअ ते वधी परेशानी हर पासे थी चांडाण वयो दिल खणी खणी लुटे चैन सुकून आराम वयो दिल खणी खणी चंद्र चेहरे ते तिर जो निशान वयो दिल खणी खणी मुख ते खूब सजे थो कारी हर वांगे डंगे थो हर मुख ते खूब सजे थो कारी हर वांगे डंगे थो बेताब करे बेमान वयो दिल खणी खणी सुकून आराम वयो दिल खणी खणी चंद्र चेहरे ते तिर जो निशान वयो दिल खणी खणी मुर्क लुटिया जवानी मथा तिर जी ॾिसो बेमानी हिक मुर्क लुटिया जवानी मथा तिर जी ॾिसो बेमानी करे रियाज़ खे वियो बदनाम वयो दिल खणी खणी चंद्र चेहरे ते तिर जो निशान वयो दिल खणी खणी लुटे चैन सुकून आराम वयो दिल खणी खणी चंद्र चेहरे ते तिर जो निशान वयो दिल खणी खणी चंद्र चेहरे ते तिर जो निशान वयो दिल खणी खणी बहितरीन बहितरीन इहो बि ॾाढो सुठो सॉन्ग हुयो ऐं मज़ो आयो ॿुधण में त व्यूअर्स त वक़्तु आहे ब्रेक जो जल्दी हाज़िर था थियूं तव्हांखे भली कार कंदासीं रंगनि भरी शाम में जीअं अदी हाणे एकता जा ॾींहं आहिनि सेलिब्रेशन्स स्टार्ट थी वियूं आहिनि ऐं तव्हांखे बि माशाल्लाह चुनरी पातल आहे मूंखे पंहिंजी थरी ड्रेस पातल आहे भाउ ॾिसो सफ़ा घोट पियो लॻे त इहे तयारियूं आहिनि ऐं ज़ाहिर आहे ख़ुशी थींदी आहे ऐं पंहिंजी सकाफ़त पंहिंजी ड्रेसिस खे पाइण में मज़ो ईंदो आहे त तव्हां ॿुधायो तव्हांजी छा तयारियूं हूंदियूं आहिनि मुंहिंजी बि तयारी आहे त मां हिकिड़ो गज ॾिठो आहे ॾाढो ज़बरदस्त हुरमिचो जंहिंखे चइबो आहे सिंधी में उन ते शीशनि जो सो उहा तयारी आहे ठहिराइण जो इंशाल्लाह हिन त ठहिराइणो ॾेई छॾियो आहे हिकिड़ो बिल्कुलु हा
छो जो इंटीरियर सिंध में अगरि तव्हां वञो न हिन डे खे एॾो ख़ुशी सां मल्हायो वेंदो आहे जेतिरी ईद आहे। इवन घर जो नंढो नंढो ॿार जेको आहे उनखे तयारु करे पूरो रोडनि ते मोकिलियो वेंदो आहे। शायदि ईद बि घटि सेलिब्रेट जेतिरो जोश ऐं जज़्बो हिन ॾींहं जो हूंदो आहे न, आई थिंक मूंखे नथो लॻे त कंहिं ॿिए अहिड़े सकाफ़ती ॾींहं जो या कंहिं इवेंट जो थींदो हूंदो। ऐं एडवांस में हिकिड़ी क़िस्म जी ख़ुशी ऐं जोश हूंदो आहे। महीनो पहिरें खां तयारियूं शुरू थी वेंदियूं आहिनि। असांजी जेके बि उते भेनरूं आहिनि जेके कमु कंदियूं, हैंडमेड जेको कमु आहे, सॼो गजनि जो जेको कमु आहे, उहो त ख़ैर हर सॼो साल थो थिए पियो, पर हिन ॾींहंनि ते जेको आहे महीनो 2 महीना पहिरियां खां तयारियूं शुरू थी वेंदियूं आहिनि। त कीअं डिफरेंट लॻणो आहे, ट्रेडिशनल बि लॻणो आहे, डिफरेंट बि लॻणो आहे। छोकिरियुनि लाइ वॾा मसला आहिनि भई, ॿई शयूं मिक्स करणियूं आहिनि न। हाणे ॾिसो, जीअं मां प्रोग्राम जे स्टार्ट में ॻाल्हि कई त असांजे जंहिं टाइम नंढा हूंदा हुआसीं त अम्मी जॾहिं गज भराईंदी हुई त उन टाइम असां वटि सिर्फ़ु रेशमी कपिड़ो जॉर्जेट हूंदो हुयो या सिल्क हूंदी हुई, उन ते भराईंदा। हाणे त असां वटि वैरायटी अची वई आहे। हाणे असां वटि हर कपिड़े ते असां ठहाराए सघूं था, पर उन ते वरी महिनत बि आहे। छा हाणे बि गज ओतिरा महांगा आहिनि या कुझु घटि थिया आहिनि? घणो महांगो थिए थो। जीअं जीअं ट्रेडिशन वधे थी, हाणे त इंटरनेशनल लेवल ते USA में, UK में, यूरोप में वञनि पिया था। त उन लिहाज़ खां अल्हम्दुलिल्लाह हाणे इन करे अल्हम्दुलिल्लाह चयमि त जेकी भेनरूं आहिनि जिन जी महिनत जो अजूरो उन्हनि खे न मिलंदो हूंदो हुयो, हाणे मिले थो ऐं सुठो बिज़नेस थी चुको आहे। इहो हिकिड़ी सुठी इंडस्ट्री थी वई आहे इन सिंधी कल्चर जे हवाले सां। अजरक ॾिसो, हर TV ड्रामे में तव्हांखे औरतुनि खे पायल नज़र अचनि था, डिफरेंट वैरायटीज़ में, कॾहिं स्कार्फ पे, कॾहिं शॉल्स जे उन्हनि में। सो न सिर्फ़ु इहा असां कल्चर सेलिब्रेट कयूं था, बट जेकी कॉर्पोरेट वर्ल्ड आहे उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो सुठो बिज़नेस थी वियो आहे। त उहे बि पंहिंजी कंपनीज़, फैक्ट्रीज़ में उन्हनि खे जेको आहे सेल आउट करण जे लाइ उन्हनि खे प्रोमोट कनि पिया था। सो अजरक ऐं सिंधी सकाफ़त ऑनेस्टली मां चवंदसि त पूरे दुनिया में अहिड़ी सकाफ़त न हूंदी न आहे जेकी एतिरे जोश सां नॉन सिंधी माण्हू बि पाइनि पिया था ऐं उनखे इंजॉय कनि पिया था। सो इन जो त कोई मटी न आहे। ऐं वाकई असां जॾहिं इहे कपिड़ा पाए ॿाहिरि निकिरूं था त माण्हू वराए असांखे ॾिसंदा आहिनि त छा पातल अथसि, पुछंदा बि आहिनि त इहा ड्रेस किथां वरिती अथव, किथां ठहाराई अथव। पर हाणे त ख़ैर एग्ज़िबिशन्स जॾहिं लॻनि था मॉल्स में त उते जेको आहे परचेज़िंग थिए थी, पर जेकॾहिं एग्ज़िबिशन्स वारा ॾींहं न आहिनि या आम रूटीन में बि जेकॾहिं पाए निकिरूं था त पुछंदा ज़रूरु आहिनि त किथां था वठो। ऐं स्पेशली जॾहिं कोई घर में विज़िट कंदो आहे त असांजे घरनि में रिलियूं हूंदियूं आहिनि, डिज़ाइन्स ते, त ज़रूरु पुछंदा आहिनि त ही तव्हां किथां था वठो, किथां था ठहारायो पिया। पोइ उन्हनि खे ॿुधाइणो पवंदो आहे त भाई इहे असांजे नंढे हूंदे जूं आहिनि, या असांखे शादी में मिलियो या ठाहे रखियूं आहिनि। हिन जी असांजी अम्मियुनि खे त एतिरो क्रेज़ हूंदो आहे रिलिन ठाहिण जो, रिल्का बि ठाहे रखंदियूं आहिनि ॿारनि जा। अल्लाह कसम सां नंढड़ा नंढड़ा रिल्का ॿारनि जा ठाहे रखंदियूं आहिनि। एतिरी मूंखे रिलियूं ॾिनियूं आहिनि, चवांसि थी हे मां एतिरियूं छा कंदमि। इवन मुंहिंजा जेका बच्चा ईंदा उन्हनि जा बि सेम मुंहिंजी अम्मी वारी हरकतूं अथसि। यकीन कयो, नंढड़ा नंढड़ा रिल्का, नंढियूं रिल्कियूं जेके आहिनि, रिलियूं पयूं आहिनि वटि अञा ताईं मुंहिंजी नंढड़ी जूं पयूं आहिनि। ख़ूबसूरत कलरफुल डिज़ाइन्स ऐं उहे पूरा सेट ठाहे करे तव्हांखे ॾियनि थियूं। जेके बि असांखे ॾिनी थियूं उहो मतिलबु उन्हनि जी पूरी इफर्ट्स आहे, मतिलबु प्यार आहे उन्हनि जो। ऐं मूंखे त उहो एतिरो क्लोज़ आहे त मां उनखे सॼी उमिरि सांडे रखंदमि, यूज़ करे बि न कंदमि। वाकई हक़ीक़त ॻाल्हि आहे, इन्हनि में असांजी माइरुनि जी मोहबत आहे, उहो हिकिड़ो जज़्बो लिकियलु आहे। त पंहिंजी नियाणियुनि खे भले कुझु ॾियनि न ॾियनि, पर इहा हिकिड़ी सकाफ़त उन्हनि खे ॾियनि त इहा सकाफ़त हिनखे जेको आहे पंहिंजो परे न थिए त उहा ख़ुशबू ईंदी आहे उन्हनि शयुनि मां। ऑनेस्टली जॾहिं कंहिं बि घर में को बेबी अचण वारो हूंदो आहे, तव्हां ॾिसंदो उहो बेबी जी शॉपिंग करण वेंदा। असांजूं माइरूं जेके उन्हनि जी शॉपिंग ठाहे रखंदियूं, ख़बर पवंदी आहे त बसि हाणे ख़ुशख़बरी अची वई आहे त उन वक़्तु खां ई तयारी। छोकिरी हुजे या छोकिरो, हिकिड़ो जीअं चवंदा आहिनि मीडियम साइज़ जो पहिरियां छोकिरी बि पाए सघे थी, छोकिरो बि नंढड़ा बेबीज़ जा वरी उन्हनि ते कढ़ाई करे उहे ठाराए रखंदा, गुल ठाहे करे। मतिलबु माशाअल्लाह सलाम आहे असांजी ॿाहिरुनि खे बि ऐं उन्हनि भेनरुनि खे बि जेके एॾी महिनत कनि। सलाम इन सकाफ़त खे न, जेकी एॾियूं शयूं असांजे लाइ, एॾियूं मतिलबु ट्रेडिशन्स असांजूं अञा ताईं सांढिजी असां सां गॾु आहिनि। अच्छा, कुकिंग बि ज़ाहिर ॿई कंदियूं हूंदव? हा, ॿई कंदा आहियूं। ॿिन्ही मां सुठी कुकिंग कंहिंजी आहे? मूंखे त पंहिंजी लॻंदी आहे।
हिननि खे मूंखे मुंहिंजी कुकिंग न वणंदी आहे, हिननि खे त मुंहिंजी चांहि बि न वणंदी आहे, चांहि बिल्कुलु बेकार ठाहींदी आहे, इहा मुंहिंजी टेस्ट जी न ठाहींदी आहे। मां जॾहिं बि हिनखे मिलण वेंदी आहियां चवंदी आहियां यार चांहि मुंहिंजी पाणी वधीक विझंदी आहे, खीर वधीक ज़्यादा क्वांटिटी चांहि जी मतिलबु हिकिड़ो कप क्वांटिटी में अधु ॾिबो आहे, हीअ पूरो फुल भरे ॾींदी ऐं उहो एतिरो बेकार ज़ाइको हूंदो आहे मूंखे हुनजो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, मुंहिंजो हस्बैंड बि मूंखे चवंदो आहे मूंखे चांहि ठाहे ॾे पर मूंखे अधु कप ॾिजो। हाणे पुछोसि त अधु कप ठाहियां कीअं, ज़ाहिर थोरी क्वांटिटी वधंदी न, थोरो पाणी विझंदसि त चांहि जी क्वांटिटी त वधंदी न। हाणे मतिलबु हिन पाणी जी लिमिट हूंदी आहे न, पाणी ज़्यादा पींदी आहे, भले पाणी बि थोरो विझो, खीर बि थोरो, कुदरती हथ में हिकिड़ो हूंदो आहे न, चांहि में बिल्कुलु ज़ाइको न आहे जेकी ॻाल्हि आहे। हा उहा हिकिड़ी कुकिंग में अथसि। अच्छा माशाल्लाह चांवरनि जी मानी अची वेंदी अथसि, तव्हांजे साम्हूं थी चवे पई ॿी बिकॉज़ मां मुंहिंजो जेको फूड आहे न उहो डिफरेंट आहे, मूंखे वेजिटेबल्स घणियूं पसंदि आहिनि ऐं घणियूं भुनल वग़ैरह न पसंदि आहिनि। मां थोरो ग्रीनरी रखंदी आहियां, मीडियम फ्राई करे ऐं धनिया पुदीना इहे सभु शयूं मिक्स कंदी आहियां। हिननि खे घणो ओवर कुक्ड उहे शयूं वणंदियूं, त हीअ चवंदा तूं कची पचाए पई थी। अच्छा त हीअं मतिलबु जीअं हाणे असां वटि पली आहे, साग आहे, मच्छी आहे, तरियल भींडियूं आहिनि, ऐं इहे शयूं बि ज़ाहिर आहे असां सिंधियुनि में त मशहूरु आहिनि। असां वटि तरियल भींडियूं, तरियल पटाटा, असां वटि पटाटा असांजा सभिनीनि जा फेवरेट, पली बि पली, ही त मौसम आहे हाणे पली साग जो। पटाटा त सिंधियुनि जी डिश, हर डिश में पटाटो हूंदो ई हूंदो आहे, हर भाॼी में। चिकन ॿ पटाटा विझी छॾियो, बीफ को बिरयानी में बि पटाटो खपे असांखे, पुलाव में बि पटाटो खपे असांखे। पटाटो एॾो फेमस आहे हिते, असां वटि हिकिड़ो पटाटो बि आहे, ॿार बि पटाटो वेठी थी कयां। ॿारनि खे बि त पटाटो चवंदा आहियूं न, जेको गोलू मोलू असां वटि बि आहे हिकिड़ो गोलू मोलू पटाटो, उनखे असां प्यार में चवंदा आहियूं। असांखे गोल ॾिसणो पवंदो किथे आहे, बसि उहो आहे हिकिड़ो हिते असां वटि, उहो उन ताईं इहे ॻाल्हियूं पहुची चुकियूं आहिनि, उनखे असां प्यार में चवंदा आहियूं। पर माइंड न करे, असांजो प्यारो भाउ आहे, नालो कोन खणंदसि, असांजो प्यारो भाउ पटाटो। हा असांजो प्यारो भाउ पटाटो, खा पटाटो। अच्छा चांवरनि जी मानी ॾाढी ॾुखी हूंदी आहे, चिल्लो पचाइणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, वरी बि चिल्लो मूंखे थोरो सवलो लॻंदो आहे, बेस्ट ईंदी आहे उहा मूंखे वरी बि थोरो सवलो लॻंदो आहे। चांवरनि जी मानी खे प्रॉपर गोल करणु, वरी उनखे पचाइणु, वरी उहो थोरो टेक्निक्स आहिनि कुझु, उहा तव्हां सुठी ठाहींदा आहियो न टेम्परेचर मूंखे जेको तए जो टेम्परेचर उहो मेंटेन बिल्कुलु न करणु ईंदो आहे। चांवरनि जी मानी असल में छा आहे, चांवरनि जी मानी हुजे या जूअर जी मानी हुजे, त इन्हनि में छा आहे जो लो फ्लेम ते बि जेकॾहिं पचाए न मुंहिंजो हथु सड़ंदो आहे, उनखे हथ सां वेलणो, इहो सॼो करणो थो पए न, गोल करणो थो पए पियो। त अम्मी जेको तवे ते ई गोल करणो हूंदो आहे, हेठि न करणो, न तए ते ई, तंहिंजे करे वरी ज़ाहिर आहे उनखे ऑयलिंग बि हर वक़्तु करणी थी पए, न त वरी उहो चिंबड़ी पवंदी आहे, जॾहिं चिंबड़ी थी पए वरी कड़क कड़क थी पई आहे, ईअं थींदो आहे। चिल्लो मां चवां थी वरी बि सवलो आहे, चिल्लो वरी बि सवलो आहे। ऐं तव्हां कहिड़ी शइ सुठी ठाहींदा आहियो? मां फिश सुठी ठाहींदी आहियां, ऐं सयल या तरियल? ॿई सुठी ठाहींदी आहियां। ॿई सुठी ठाहींदा आहियो, ऐं उन खां अलावा कहिड़ी स्पेशलिटी आहे तव्हांजी? बिरयानी भी ठाणी ईंदी आहे, मां कुकिंग ईंदी आहे, बेस्ट बिल्कुलु न ईंदी आहे। हाणे स्वीट डिश ॾाढियूं ज़बरदस्त ठाहींदी आहे, हिकिड़ी अरेबियन कुज़ीन में छा अरेबियन पुडिंग, उहा एॾी ज़बरदस्त ठाहींदी आहे। इवन मां ऑफिस में हिकु भेरो हिन ठाहे ॾिनी, उहो वन डिश पार्टी हुई, त मुंहिंजे नंबर ते स्वीट्स हुया, मूंखे ठाहिणी हुई कोई स्वीट डिश, त मां हिन खे चयो मूंखे स्वीट सुठो न ठाहिणु ईंदो आहे, सो मां खणी वियमि, हुननि खे लॻो त मां ठाही आहे। सॼे ऑफिस मां इवन बचाए बॉस जेको हुयो उहे घर खणी वञणु चाहिनि पिया, बट उन्हनि खे घर खणी वञण बि नसीब न थियो, उहे सभु ख़तमु करे छॾनि ऐं उनखे लॻो मां ठाही आहे, मां न ठाही आहे। हलो पोइ माशाल्लाह, अगरि एतिरो ज़ाइको आहे त मूंखे हुनजी रेसिपी ज़रूरु ॾिजो, मां ट्राए कंदसि अरेबिक पुडिंग। ऐं हूअं ई बि जेको आहे मिठो जेको आहे असां खाऊं था घर में ई, जेको असां ठाहियूं था हुनमें जेतिरी क्वांटिटी में तव्हां मिठो यूज़ कयो था ओतिरी खंडु विझिजे, बिल्कुलु। पर मां चवंदी आहियां खंड खां वधीक जेको आहे तव्हां माखी जो इस्तेमालु कयो वधीक सुठो आहे। माखी या अगरि चॉकलेट वग़ैरह हुनमें यूज़ थिए थो न, अरेबियन पुडिंग में कोई खंडु एतिरी पवंदी न आहे, तव्हां हुनमें विझंदा, माखी विझंदा हूंदव,
त उहो वधीक सुठो आहे। त ऐं इहे ॾिसो असांजे ट्रेडिशनल शयूं आहिनि जेके असां अॼु बि यादि कयूं था ऐं खाऊं था। बुसरी असां विसारे हाँ बुसरी मां बुसरी यादि विसारे कयो छॾी असां। सभिनी जी पसंदीदा। ॾाढी ऐं हे त मौसम आहे हींअर बुसरी जो। हाणे सीज़न अच्छा बुसरी में हाणे असां वटि न वैराइटीज़ अची वियूं आहिनि। कुझु माण्हू सिर्फ़ु थोरी उन में मिठो अंदरि मिठाई विझी करे मखण घटि हणनि था सफ़ा। असांजी जेकी ट्रेडिशनल बुसरी आहे उनमें मखण बि आहे, मखण में उनमें ॿोड़े सॼो रखोसि। गुड़ आहे भाई, जेसीं ताईं हुन मां बाक़ाइदा मखण ॻरे न ख़बर की भई त बुसरी आहे। ऐं हिते जेकी सर्व थिए थी डिफरेंट रेस्टोरेंट्स ते बुसरी न, उहा बुसरी जी ॿी टाइप आहे। उहो कटिंग करे ऐं उनखे थोरो सो ऑयल लॻाए ॾियनि पिया था। वो बाक़ाइदा ईअं तो फील थिए त तव्हांखे का पेस्ट्री था ॾियनि पिया, बुसरी लॻे ई कोन थी। बुसरी भई उहा आहे जंहिंमें मखण ॻड़े बाक़ाइदा मखण ॻरे गरम गरम तए था लहे वात में पाणी थो अचे मूंखे लॻे थो तव्हांजे। खाधल जी शइ खाधल त सभु यादि त ईंदियूं आहिनि। ऐं असां वटि त जीअं सियारो हाणे वधंदो वेंदो त सुबुह जे टाइम ख़ासि करे गुड़ जी बुसरी त लाज़मी हूंदी आहे, लाज़मी हूंदी आहे। सो ज़बरदस्त वात में पाणी थो अचे, घर वञी खाइण जी कोशिशि कयां थी वञी बुसरी। अच्छा असांजे ॿारनि खे वरी जेको आहे न गुड़ जी न खंड जी बुसरी वणंदी आहे। कुझु मां पोइ चवंदी त मां चयो खंड जी बि का बुसरी खाओ त गुड़ जी खाओ, न त न खाओ। सही सही ॻाल्हि आहे। खंड जी बि थोरी बुसरी थी। न न उहो त ईअं थो लॻे खंड वात में थी वञे। जे पटाटो असां शौक़ीन पटाटे जा हिते खंड जा बि पटाटे जूं बि वैराइटीज़ थींदियूं आहिनि न। त कहिड़ो ॾिसो मां कोन थी चवां पई कहिड़े क़िस्म जो पटाटो सिंधियुनि जो पटाटो आहे। हा हिकिड़ो पटाटो पंजाबी बि त पचाईंदा आहिनि न, उन्हनि जो डिफरेंट आहे, असांजो बिल्कुलु डिफरेंट आहे। टेस्ट में बि फ़र्क़ु आहे, टेस्ट में बि फ़र्क़ु आहे। सो ज़बरदस्त वरी महिरबानी तामिनी जी ऐं तव्हांजी बि त तव्हां पहिरियों कीमती वक़्तु ॾिनो। ॾाढी सुठी कचेरी रही, बिल्कुलु बि फील न थियो त फर्स्ट टाइम थी मिला तव्हां सां। ईअं थो लॻे त काफ़ी पुराणी जान पहचान आहे, तव्हां सां सुञाणप आहे। सो अलाह साईं ख़ुशि रखे तव्हां। नवां जी बि घणी महिरबानी। केटीएन जी असांखे इनवाइट कयो, इज़त ॾिनी ऐं प्रोग्राम में असांखे घुरायो। सो तव्हांजी तमामु घणी महिरबानी। लास्ट में कोई मैसेज ॾियणु चाहींदो? हा लास्ट में मैसेज इहो आहे त असां जीअं कल्चरल डे जे हवाले सां प्रोग्राम आहे त असांजे कल्चर में असां जेतिरो बि मॉडर्न थी वञूं अञा बि वुमेन एम्पावरमेंट ऐं औरतुनि जी एजुकेशन तमामु पोइते आहे। अगरि कोई भेनरूं कोई कुझु करणु चाहींदियूं आहिनि त हमेशह उन्हनि खे इहो ई चयो वेंदो आहे त तूं छोकिरी थी करे छा कंदीअ। त काइंडली थोरो ब्रॉड माइंडेड थियो, औरतुनि खे पंहिंजे भेनरुनि खे वधीक सपोर्ट कयो। बिकॉज़ 55% पॉपुलेशन असांजो वुमेन आहिनि। त जेको इकोनॉमी में पाकिस्तान में जेको क्रैकडाउन अचे पियो थो या जेको मिस मैनेजमेंट आहे, अगरि औरतुनि खे आणींदव ऑनेस्टली इहा मैनेजमेंट बि बहितर थी वेंदी, पाकिस्तान जी इकोनॉमी बि बहितर थी वेंदी। बिल्कुलु सही। सो हिन कल्चरल डे ते इहो मैसेज आहे त औरतुनि खे इकोनॉमिक एम्पावरमेंट में अॻिते आणियो। ज़बरदस्त ज़बरदस्त मैसेज। जी अदी मुंहिंजो इहो ई चवणु आहे उहे पेरेंट्स जेके जिन जे घर न्याणी पैदा थींदी आहे उहे बचपन खां पंहिंजी धीअरुनि जो ॾाज जो सोचींदा आहिनि। मां इहो चवंदमि उन्हनि खे ॾाज ॾियण जे खां बहितर आहे तव्हां उन्हनि खे एजुकेशन ॾियो त शादी खां पोइ हू पंहिंजे पेरनि ते खणी थियनि ऐं पंहिंजो अगरि उहो बिज़नेस कनि या कमाइनि त उन्हनि खे मर्द जो मुंहुं न ॾिसणो पए सहारे जे लाइ। हुन वटि पाण वटि एतिरो हुनर हुजे जो हू पाण हर शइ करे सघनि। सही। त ॾाज ॾियण खां बहितर आहे उन्हनि खे एजुकेशन ॾियो, सिख्या ॾियो ऐं हुनर ॾियो। ज़बरदस्त बहितरीन। जी भाउ तव्हां कोई मैसेज ॾींदव या गानो ॿुधाईंदव? मां तव्हां गानो थो ॿुधायां। गानो ॿुधाईंदो? बसि पोइ मैसेज व्हाट्सएप करे छॾिजो। सही आहे। इंशाल्लाह व्यूअर्स तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ जी। चोॾहीं चिटी भाया चोॾहीं चिटी भाया सिंधड़ी तुंहिंजी सूंह हो भिट धणीअ जी भूंअ शलको सोवाओ न संभरी सुहिणी सुहिणी आहे पंहिंजी सिंध धरती सुहिणी सुहिणी आहे पंहिंजी सिंध धरती मुंहिंजी जी जलमड़ आहे जिंद धरती मुंहिंजी जी जलमड़ आहे जिंद धरती प्यारी प्यारी आ तुंहिंजी सुगंध धरती प्यारी प्यारी आ तुंहिंजी
सुगंध धरती मुंहिंजी जी जल अमड़ आहे जिंद धरती मुंहिंजी जी जल अमड़ आहे जिंद धरती सिंधी अजरक ऐं टोपीअ में प्यारा लॻन मुंहिंजे सिंधूअ जा ॼण से नज़ारा लॻन सिंधी अजरक ऐं टोपीअ में प्यारा लॻन मुंहिंजे सिंधूअ जा ॼण से नज़ारा लॻन मुंहिंजे मालिक खे आहे पसंद धरती मुंहिंजे मालिक खे आहे पसंद धरती मुंहिंजी जी जल अमड़ आहे जिंद धरती मुंहिंजी जी जल अमड़ आहे जिंद धरती तॾहिं आयल जी आहे इज़त हित थींदी हुजे कहिड़ी जे नफ़रत बे माफ़ी ॾिबी तॾहिं आयल जी आहे इज़त हित थींदी हुजे कहिड़ी जे नफ़रत बे माफ़ी ॾिबी तॾहिं नालो त तुंहिंजो आ सिंधु धरती तॾहिं नालो त तुंहिंजो आ सिंधु धरती मुंहिंजी जी जल अमड़ आहे जिंद धरती मुंहिंजी जी जल अमड़ आहे जिंद धरती मामी राणी शीराज़ा या देशी सचो ईंदो सिंधड़ीअ ते कॾहिं न पलको ॾुखियो मामी राणी शीराज़ा या देशी सचो ईंदो सिंधड़ीअ ते कॾहिं न पलको ॾुखियो वॾी आला पंहिंजी बुलंद धरती वॾी आला पंहिंजी बुलंद धरती मुंहिंजी जी जल अमड़ आहे जिंद धरती मुंहिंजी जी जल अमड़ आहे सिंधु धरती सुहिणी सुहिणी आहे पंहिंजी सिंधु धरती सुहिणी सुहिणी आहे